असा पाण में विड़िया पिया ओ तो चाहे नबी के न मनी दो ओ तो चाहे अली के न मनी दो पाण में विड़िया पिया ओ अॼुकल्ह माण्हू खे सम्झ कान्हे ओ हिकिड़ो माण्हू वीचारो वियो तबलीग जमात में मोटी जो आयो 4 महीना हली त हेॾी ॾाढी वॾी पटको कपड़ा भला अची जो मां सां मिलियो त मां भाको पाए रहियोसीं अबा हे कहिड़ो पाण सां हशर कयो अबा काॾे वई हेड़ो हशर करे एॾी वॾी ॾाढी अबा ॾाढी कूड़ी ने छा कई अमा मां वियो तबलीग जमात जे मां तबलीग जमात वारी छा जे मां जेके बिस्तरा कुल ते खणी करे तर तर ते वञी माण्हुनि खे नबीअ जो दीन सम्झाईंदा थी नमाज़ सेखारींदा थी क़ुरान से अबा इहे त ॿुधंदी त दुरूद जा इनकारी क़ुरान जा भाई न दुरूद न पढ़ंदा जे मां चयोमांसि अमा भला तोखे दुरूद अचे थो त रोई करे चए थी अबा मूंखे त दुरूद न ईंदो आहे अमा तोखे दुरूद नथो अचे त तूं तोखे दुरूद नथो अचे ऐं हुननि जिन मूंखे दुरूद सेखारियो दुरूद पढ़ंदा उहे दुरूद जा इनकारी तोखे पढ़णी नथो अचे तूं इकरारी तोखे दुरूद ई नथो अचे तूं नबीअ जी आशिक़ हो जेके जिन मूंखे दुरूद सेखारियो आहे ॾाढी रखराई आहे नमाज़ पढ़ाई आहे मोहम्मद जी सलात सेखारी अथऊं उन्हनि जे लाइ थी चवंदा गुस्ताख आहिनि दुरूद जा इनकारी माण्हुनि जो हाल क़ुरान जे सेरनि में बि अगरि समाइना त हे वहाबी नबी खे न मञींदा दुरूद जा इनकारी अरे नबी जे मथां जेको दुरूद पढ़ंदो ख़ुदा जो कसम आहे रब रहमत जो मींहुं वसाए छॾी तोखे ख़बर आहे उहो करोड़ी वारो तोखे कंहिं मौलवी ईअं न ॿुधायो हूंदो जेके आशिक़ था सॾाइनि न ॿुधायो हूंदो मां तो तोखे ॿुधायां मीकाइल ॿुधो अथव मीकाइल तव्हां न ॿुधो काथों जो पीर वसण जो मलाइक रब उन्हनि जे मथां ड्यूटी लॻाई मींहुं वसा चवे थो साईं जेके बि मींहं जूं फुड़ियूं वसंदियूं आहिनि मूंखे रब एॾी ताक़त ॾिनी आहे मां गणे वठंदो आहियां हुज़ूर खे चवे थो सोना जेके बि मींहं जूं फुड़ियूं पवंदियूं आहिनि मां गणे वठंदो आहियां घणियूं वसियूं पर सोना जेको तुंहिंजो उम्मती तो मोहम्मद करीम जे मथां चवंदो अल्लाहुम्म सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सोना मोहम्मद जेको तुंहिंजो उम्मती तुंहिंजे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह जेको रहमत जो मींहुं वसाईंदो अथसि मां वस कंदो आहियां पर गणे कोन सघंदो आहियां दोस्तों मोहम्मद जो शान एॾो दुरूद पढ़ सवाब एॾो जो न मञींदा केरु सम्झाए माण्हू बाबा वरी अॼु वरी ईअं थियो मां असां नंढा हूंदासीं नौ शरे पढ़ंदासीं कोई हिकिड़ो माण्हू भॼंदो आहे यार ॻाल्हि ॿुधो अची कहिड़ी माण्हू सम्झंदा नथा चए मां ॻाल्हि ॿुधो कहिड़ी चई अलाह बाज़ार मां हमरा पियो वञे ॿ त न चई हा हला सां वञे वठी वञे भॻासीं वटि वठां सम्झ में न ॻाल्हि काॾे वियो ॻोल्हे हो वरी खिले अरे ते भागा ॿुधाए तेरे सोला जी कुल त ॿ त न कुणा जिन भागो ॿ त न कुना रे हेॾो इहो ॿ त न कुना हुअसि ॿ हथ बि हुयसि नक बि हुयसि सम्झंदा माण्हू नबी खे न मञींदा अथई अलीअ खे न मञींदा अथई अली असांजो इमाम मञो था अली असांजो साईं अली असांजो रहबर अली असांजो आका अली असांजो मुर्शिद करोड़ी वारो अलीअ खां सवाइ ॿी गली कान्हे हुज़ूर फरमाया मदीनतुल इल्म वालियुम बाबुहा वा मोहम्मद जो फरमान दो बड़ा हुज़ूर फरमाया इन्ना अलीयम मिन्नी व अना मिन्हु वा मोहम्मद जो फरमान दो बड़ा फरमाया मन कुंतु मौला व हाज़ा अली मौला नबी फरमाया जो
अली सा प्यार मां मोहम्मद सा प्यार नबी फरमाए वाली मामा अली मा हुजूर फरमाए अता की दुनिया वल आखिरा अली तुम जो दुनिया में भी भावा अली तुम जो आखिरत में भी भावा मां मोहम्मद जो फरमान दो बड़ा के मोहम्मद सोरे अली अलाही फरमाए अन्नज़र इला वजहि अली इबादत नबी फरमाया अली जो चेहरा से इबादत था असा जो मतलब जो जिक्र करो इबादत सुभान अल्लाह अल्लाह जवाने को मौला अली के नाम ने ते दिल खुला न था दरबार में जो नंबर मला चाह देखो मौला अली और कम न करे उन ते बल खला इते मुझी अली नमाजी होयो है ना अली तो जद गर्मी जा ॾियारा हुजन मां अली के वात ते रोज़ो हुजे अली जो चवे न मां 24 कलाक मस्जिद में वेहा जन्नत में एडो मज़ो न ईंदो जेडो मस्जिद में मज़ो ईंदो सोनारी छो चई जन्नत में अली जो नफ्स खुश थींदो मस्जिद में अली जो अल्लाह खुश थींदो ए सब दे कुटी कोर हां मुर्शिद बेटे मुरीद के पुटरो थी घोड़ो उस दे सड़ियो पुट पानी प्यारे दे जे मां त तुझे दीदार में बैठो यार वाह जी की वाह जो आशिक वरी जे ने बागा वाला साके तो पानी त प्यारे से जे असा ता जे दीदार में बैठो मानी जो आई तो मुर्शिद जे सबा मानी जो कपड़ो खाई ने जे बत बात न वरतो तमा जे टो दफो न वठो तमा काफर थी ए नाश परे का माई मसीद खैर का जाए बाकी अंदर नहीं तो सुबह आया हैदर हादा अली जन्नत दे अली वलियन जो सरदार अली हुसैन जन्नत जे जवान जो सरदार और मस्जिद में ना आया नमाज न पढ़ो हेडा ओदा मिलन उन जी अमर जन्नत जे औरत जी सरदार रात जो मुसल्ले ते दी दिए बिन रकात में कुरान जो खत्म दी पड़े दुआ दी करे अम्मा फातिमा ज़हरा रोई चवे थी मुंहिंजा मौला मां ॿुधो हाथ तुंहिंजो सारे जोड़ा जो वॾियूं हूंदियूं आहिनि पर अल्लाह सारे जोड़ा जो एॾियूं नंढियूं छो थी वयूं आहिनि जो फातिमा बारका तूं नफ़िल पूरो न कयो तुंहिंजी राति पूरी थी वई इहा केरु इहा अलीअ जी राणी आहे इहा हसन हुसैन जी अमड़ इहा केरु इहा मदीने जमीर पिछले मोहम्मद करीम जी न्याणी आहे क़ुरान जी हाफ़िज़ानी आलिम ज़ाहिदा रोज़ेदार इबादत गुज़ार अलीअ जी राणी ओए त जन्नत जी सरदारी वट चुप करे सुनी पई इमाम हसन हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार हुए त चुप करे सुमना असां नमाज़ ई न आया करबला के मैदान में हुसैन पंहिंजो सिर सजदे में ॾेई करे नमाज जे अंदर शहीद नमाज में वेठो न वहां वॾी ॻाल्हि आहे यार अल्लाह तव्हांखे सम्झ ॾे असां ॾाढी अली वारी रखीसीं पटको अलीअ वारो नमाज मौला अलीअ वारी अलीअ जे बचर पंहिंजूं जानियूं ॾेई क़ुरान बचाए असां उहो क़ुरान पढ़ूं माण्हू परे खां ॾिसी असांखे वञाई त अलीअ जो दुश्मन आवादा जेको नमाज न पढ़े 70 की टोपी पातल हुजेसि इन वॾा ये मोर जा पुछ बि हुजनि बगल में लिटड़ी बि हुजेसि भंग जो बि ताज़ो ॾन कुंडलो हयूं हुजे परे बाबा से वञे तो फुकरा असां अलीअ जा दुश्मन हो फुकरा जे नमाज ही न पढ़ी अदा अदा अल्लाह जो नालो तो सोचो अलीअ जे दुश्मन ते लानत समझो तव्हांजी मर्ज़ी न समझो तव्हांजी मर्ज़ी पीरान पीर खे न मञींदा अथई हा साईं असांजो पीरान पीर असांजो अबू मारियो असांजो ॾाढो पीरान पीर मारियो छो न मञा मां हुन पीरान पीर खे तूं तो चए मां पीरान पीर जो आशिक़ आहियां पर मां तो चवां त मां पीरान पीर जो मुरीद आहियां ॿेड़ वारो मुरीद अथसि हालिजी वारो मुरीद अथसि कहिड़ो पीरान पीर अचो त ॿुधायां खुदा जी ज़ात जो कसमान लो पीरान पीर जो अबो रस्तो वठियो दो दरिया जो किनारो मांगे हिकिड़े सैयद चयो आहे करूड़ी वारो सैयद त मुंहिंजे नाने पीरान पीर जो को वाक़ो त ॿुधाइजां अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसमान सां सैयदनि जा नौकर सैयद क़ुरान खां परे न वेंदो क़ुरान सैयद खां परे न वेंदो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबअकुम अर्रिज्सा अहलल बैत ओ करोड़ी वारो कुरान सचो तो अल्लाह तो फरमाए मुझा मोहम्मद रब कुरान में चयो
त तुझो अहल बैत पलीत न थींदो पाक थींदो अहल बैत सदाए वरी भंग पी भंग खां परे चर्स खां परे जुआ खां परे रिस बस खां परे मां क़ुरान में तो चवां त मुंहिंजा मोहम्मद तुझो अहल बैत न किननि कमनि खां परे हूंदो तुझो अहल बैत निमाज़ी क़ुरान वारो हूंदो दाढ़ी वारो अदा अल्लाह जो कसम माण्हू असांखे चवंदा त सईदनि खे न मञींदा असां उन्हनि सईदनि जा नौकर हो जेके क़ुरान जे मुखालिफ़ न हुजनि असां उन्हनि जा जूता खणी पंहिंजे मथे ते रखी करे घुमण जे लाइ तयार सैयद सोनो थींदो आहे सैयद सखी थींदो आहे सैयद जी अखि में हया हूंदो सैयद पराई साफ़नि खे न तकींदो असां सैयद जा नौकर ग़ुलाम ओ सैयद अचो नाने मोहम्मद वारो मुसल्लो संभालियो हे कब्ज़ो कयो वेठा अथव को लाशारी त को सूमरो त को कहिड़ो अचो मुसल्लो तव्हांजो आहे तव्हां असांजी अॻुवाणी कयो असां तव्हांजे कठ असां सैयदनि जा नौकर ख़ुदा जी ज़ात जो कसम तवजो कजो पीरान पीर जो बाबो रसो वरितो पियो वञे ॾिठई त यार दरिया में सूफ़ लुणंदो थो वञे उहो सूफ़ खणी करे खाधे बुख लॻी हुअसि खाई करो तो मूं वांगुरु न त तमामु मस्त कलंदर हर शइ अंदरि नान हुन खाधो चई यार पराओ बिना इजाज़त ईअं न त क़यामत वारे ॾियारे मां टंगियो पियो हलंदे हलंदे हुन बाग़ वारे वटि आयो यार मां तुंहिंजो सूफ़ खाधो लुणंदो पियो वञे माफ़ कर हुन सम्झो बिना रोज़ माण्हू टोकरा चोरीअ पटे था वञनि ही त को अल्लाह जो वली चई बाबा न न मां माफ़ न कंदोमांइ छाजे करे छो खाधी बाबा मां पटो न हो लुणंदो पियो वञे चई हाणे जे माफ़ी वठणी अथई त पोइ जल्दी करे हिते मुंहिंजे बाग़ में वेही करे कमु करो अल्लाह अल्लाह कमु कंदे कंदे कुझु वक़्त खां बाद में चई थो हाणे त माफ़ी ॾे चई हिकु शर्त सां मुंहिंजी न्याणी सां शादी कर अखियुनि खां अंधी करण खां बोरी वात खां गोगी हथनि खां रोंडी पेरनि खां मंडी क़बूल करे त माफ़ी मिलंदई न त न हुन चयो यार समझना भी कमायमि हाणे माफ़ी न मिले चई यार ठीकु आहे चओ त सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो बाबो चओ पको मोमिन हो बोट लालू परे आसे मां बस तो क्या मां थक जी पियो अल्लाह मां बीमार मां बोट परे आ बोट ने घोट 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 मोहम्मद याकूब ता सब ने के शुक्र तो दुरूद जो हनुस अल्लाह मोहम्मद नबी अल्लाह ने के मोहम्मद याकूब जो इंशाअल्लाह अल्लाह ने के आलिम करो हिकु त नबी जो नालो अथसि ॿियो असांजी जमात में साईं मोहम्मद याकूब सूमरानी शरीफ वारा वली आहे हा ॿुधो हूंदो न वली अलाह कंदो उनजो नालो छिक कंदुसि हे बि को वली थींदो मोहम्मद यूसुफ जलसो रखे अजीब इत्तेफाक अथव पर साल बिरिया रोड में जलसो हो वॾी जमात मूंखे चई दुआ घुरल आहे मूंखे पुट ॾे पुट ॾिनो अल्लाह मां हीअ दुआ कई हथ घुरिया साल खां पोइ मूंखे चइसि मूंखे अल्लाह पुट ॾिनो आहे हाणे वाइस बि कराईंदुसि रब क़बूल कंदो क़बूल कंदो अल्लाह हिनखे आलिम बि कंदो आमीन चओ अल्लाह तव्हां मां जंहिंखे औलाद पुट जी न आहे हुनखे अल्लाह पुट जी औलाद हा अल्लाह तव्हांखे तव्हांजे पुटनि खे बि क़ुर जो हाफ़िज़ आलिम बणाए अल्लाह उन्हनि जो उमीदूं पूरियूं करे जेके पुट जा शिकार आहिनि जेके न्याणे जा शिकार जो खज़ाना असां वटि न आहिनि खज़ाना अल्लाह पीरान पीर जो बाबो मोमिनो मोमिन चयो क़ुर जो चयो मोमिन जो पंज निशानियूं क़ुर पढ़ो बेहद न वञो कंहिंजो बि चवण वठो न वहाबिन जो न ॿियनि जो न कंहिं जो भले लायो नौजवान क़ुर खोले माना सां पढ़ो घरनि में पढ़िया पिया अथव जाॾे क़ुर चवेव उन जमात खे पकड़ो ख़ुदा जी ज़ात जो कसम करे अल्लाह हिकु नबी हिकु क़ुर हिकु उम्मत हिकु वो फिरका छाजान असांजी जमात फिरके वारे ते न थी करो असां फिरको न कंदा असां अल्लाह जो क़ुर था ॿुधायो अब्दुल कादिर जीलानी जो बाबो मोमिन हो क़ुर मोमिन जी निशानियूं बयान फरमायो फरमाई त इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम
वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। नदरे दे असर से नथी तो लाउडन तेज बारड़ो कनन दे असर अल्लाह रहम कर बस रखी छॾी लाउड हिन जा ई कन खाजंदा वॾा अञा त लाउड जो मालिक भॼी वियो ऐं चवां सां थोरो वधाए पर भॼी तूं ई वधाएसि थो विष्णु सभु खणी आया आहिनि चओ सुभान अल्लाह। मोमिन जो निशानियूं घणियूं पंज अब घणी कुरान में लिखियल अथव सूरत अनफाल सिपारो 9 रुकू पर पहली निशानी मोमिन जी الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم ओ मुझा मोहम्मद मोमिन जी पहली निशानी अथई तेरे मोमिन जे आॾो अल्लाह जो नालो खणींदो अल्लाह दिल ॾकी ॾींदी वारो पाती ॾींदो तेरे रब जो नालो वठे दिल में खौफ अची वञे पोइ शाहिदी जी जाइ ॾेई हो पको मोमिन अल्लाह को नथा कीअं अल्लाह जो नालो सुबुह जो तव्हां करोड़ जी बाज़ार में वञो न ॾिसो त कूड़ ते अल्लाह जा कसम खणंदो अल्लाह जो कसम रब जो पर वरी जे चवेसि ॿेड़ी कसम अथई कलंदर जो चवंदो मारे छॾ इहा आहे कसम में मौला अलीअ जो चए मारे छॾी अब अली वॾो या अल्लाह कलंदर वॾो या अल्लाह फरमाए मोमिन जी पहली निशानी या त मोमिन अल्लाह जो नालो वठंदो दिल ॾकी वेंदसि ॿी निशानी ॿुधायो वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना ॿी निशानी मोमिन जी मोमिन क़ुरान ॿुधंदो ईमान वधंदुसि दिल ठरे वधी या सड़े वधी करोड़ी वारो ठरे थी त मुंहिंजो सुभान अल्लाह जेको ॾाढा चवंदो सुभान अल्लाह मदीने ॾींदो ऐं जेको ॾाढा चवंदो त हिन साल ॾींदो रब सभिनी खे मदीनो घुमाए क़ुरान में वॾो मसो अल्लाह अल्लाह ॿी निशानी मोमिन जी अथव अल्लाह फरमाए थो अला रब्बिहिम यतवक्कलून निशानी मोमिन जी अथई त मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो अब कंहिंजे मथां तवक्कल कंदे मां जल्दी दुआ थो करां अमोली साहब पहुचण वारो तवक्कल कंदे मोमिन कंदे कंदो अल्लाह सईद अब्दुल कादिर जिलानी बाबे समझो तो बस तवक्कल तो अल्लाह अंधी बोली कबूल अंदर जो वयो वञी त ॿुधाई जी बोली न आहे वरी ॾिठे सॼी आहे हथ बि सही पेर बि लिकाओ पइजी आओ नी भागो काॾे थो वञे चई थो जेको सरसुद कयो उहा ये त न अंधी न बोली न कुंगी चवे सो अल्लाह जा बाना मुंहिंजी न्याणी अखियुनि खां अंधी न जे करे आजो अॼु ॾींहं ते मुंहिंजी न्याणीअ थारे माण्हूअ खे कोन ॾिठो आहे नथा चओ सुभान अल्लाह मक्का जी अमर जी तारीफ़ तो क्या मां पंहिंजे मुर्शिद पीरान पीर जी अमर जी तारीफ़ ऐं असां वारी चल भला ने कावड़ जी भी सॼो ॾींहुं टीवीअ ते वेठा ॾेखारियो ओ इहो त इमरान खान इहो त फलाणो न कननि खां ॿोली न जे करे जो अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी न्याणीअ जे कन ते धारे माण्हू जो आवाज़ न पियो आहे ज़बान खां गूंगी न जे करे जो अॼु ॾींहं ताईं मुंहिंजी न्याणीअ धारे माण्हूअ सां न ॻाल्हायो आहे हथ न मिलायईं पेर सां ॿाहिरि न वई मां चयो तूं बि वली मुंहिंजी न्याणी बि वलियाणी मां चयो त वलीअ जो निकाह वलियाणी सां करायां त को अल्लाह जो कामिल वली पैदा थी पवे उन अमर मां पीरान पीर जाओ रमज़ान जे महीने में छाजे महीने में
तो खीर भी न तो पिए क्या मसला मगरिबी आजान आई रोजा कर रोजो छोड़ो मुझे पीर अब्दुल कादिर जीलानी अमर जो खीर पी तो ऐसा होना पीरा पीरे डमरी तो 70 साल जो तो 70 साल अमादी जवे अब्दुल कादिर जी मुजी अमर पुटवन नाने मोहम्मद वारो कुरान पढ़ी आगे मदरसा पढ़े आने ता अल्लाह जी मेहरबानी सा करूंगी में मदरसो अकरी में मदरसो सुई के समय मदरसो बकल चांगर में मदरसो उमर चौदगी में मदरसो ये हलदो वना रोड पे हर शहर में बाबा मदरसा शहर में रोड पे इते तुझे गोठ में मदरसो मस्जिद में मौलाना फजल रहमान पढ़ाए खुदा जी सा जो कसम यार तवज्जो करे चवेसी पुटवन्यो अब्दुल कादिर करे गोठ में अम्मा जय नाने मोहम्मद वारो सजो कुरान याद कर सुबह मोटंदुस अल्लाह अल्लाह अमर चवेसी अब्दुल कादिर पुट रहे कयो वजो सोन थई मता सफर में कबा थई आओ मुझी मिठी जी जना मर अल्लाह अल्लाह यार तवज्जो करो दरवाजे का भी चवेसी अब्दुल कादिर जी अमरे पुट कूड़ न गलहाएगा कूड़ ईमान जी कैंची एकड़ो काफिर आयो नबी संगे थी सही काल बुध माता जो दीन कबूल किया पर मां में 4 गुनाह से मां छडे न तो सके कलमो कबूल थी नो हाल पर केड़ा चीज एकड़ो गुनाह इयो तमा जुआ भी खेडनो शराब भी पियंदो चोरी भी करनो कूड़ भी गालाइंदो जागो दा अब जागो दा साईं फरमास हनकाल बुध बनी तू शराब पी ये ना हमेशा इजाजत वक्त देना अब ऐसा भी कि एक उतारी नो जो बुजुर्ग सूफी चाहते थे बे छडे ने चोरी नो उतारे पाल का तो मोरे मिल के बिच बुजुर्ग समझदा मां खादी है जो है काई करदा काम कर रहा बाबा साईं अल्लाह हया दी बख्श दे तो सुभान अल्लाह मैं तो एक की तवज्जो मुझे सिक्की तो वने शाबाश अल्लाह बेचारा के बेचारा उठ ही ना तो मजो लगी तो जरा कुरान जेके मजो आयो आदा ते सुभान अल्लाह जेके तकाओ हथ खणो एकड़ो निंड पयो हाने ओ थी वे तो अल्लाह जेके तका ना आयो दादा तो सुभान अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम मुझे पीर अल्लाह सही फरमाते यार शराब भी पी जिना भी कर चोरी भी कर पर गाल बुध कूड़ न गलाए यो भाई जो कर मुसा कूड़ न गलाए सही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पढ़े कूड़ न गलाए तो बाकी बिया गुनाह थींदे सही फरमाया भाइयो कलमो पढ़ियो इस्लाम में दाखिल थी इस्लाम में दाखिल थी इस्लामी कानून जने ख्याल तो शराब पिया और कुरान में शराब हराम है मुसलमान जे यार जे शराब पिया तो मोटी नो साईं पुछंदो शराब पी तो थई ना तो कयास तब मुझो ईमान केड़ो हा तो कया त हद लगली शराब वरी ख्याल तो चोरी जो ना तो कया त ईमान तो वने हा तो कया त हथ तो कर दे वरी ज़िना जी ना तो कया त ईमान तो वने हा तो कया त संसार थी एकड़ो वादो के तमा पूर्ण लगाई तो टे गुनाह मा जो पार छड़ाई दिया पीर जी अमर जी चाहे पूरा पूर्ण गालाए जाए आओ अम्मा हलदे काफिरन के धाड़े न फुरीदे अब्दुल कादिर जीलानी 17 साल जो मोजो सैयद अची करे मता भी करो पुछंदा छोकरा तोर चाहे जे पोट सोना सोन ते हां आओ ते सोन सरदार के चओ साईं वट सोन अची मता भी चवे तो पुट बे खबर असा तो जबरदस्ती न कई सच छो गालाई अल्लाह अल्लाह उठो जो नूर का सैयद माता जो नौकर नाराज न थीलो उन सच छो गालाई तो मुझे पीर अब्दुल कादिर जीलानी चयो त धारे में सरदार मा सैयद आया सैयद आया मुझे अम्मा चयो तो कूड़ न गाले वाला अखिर मा पानी वही चीना अम्मा जी हिदायत एडो मन क्यों अम्मा अलाए केतरा काफरा फरिया लुटिया मानो मारिया
सभिनी खे चेता की इजाज़त मां जो न सैयद जे हथ ते बैयत करे अॼु खणी वाइदो थो कयां त न मां चोरी कंदुमि न धाड़ो हणंदुमि न कुझु कंदुमि मां जो तौबा ताब थी करे पंहिंजे रब खे परचाईंदुसि वयो उस्ताद जे अॻियां साईं मां सैयदा मूंखे पढ़ा पढ़वे अल्लाह शुरू उस्ताद जो कम आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वञी पढ़ो वञी पको कर पको साईं मुंहिंजो सबक पको थियो या ॿुधा सैयद 70 साल जो गोड़ा खोले चलो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दाल्लीन अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह रसिबारो पूरे शुरू कैसे यक़ूलु सुफ़हाउ मिनन नास मा वल्लाहुम औ क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा जो पूरो थियो शुरू करे तिलकर रुsul फज़लना बाज़हुम अला बाज़ पढ़दे यो बचड़ो अढाई सी बारा कुरान जा उस्ताद जेका पढ़ियो उस्ताद रोई चवे तो पढ़ाइण आयो या पढ़ण आयो सैयद मां तोखे बिस्मिल्लाह जो सबक चे तो साईं मां सैयद हां मुंहिंजी अम्मा रोज सुबुह जो उथी या सूरत बकर पढ़ंदी आहे कमकार कंदी आहे पर पढ़ंदी आहे मां पीगे में अढाई सी बारा कुरान जा याद कया अॼुकल्ह साईं पीरान पीर जे मुरीद खां पुछो त कलमो बि नहीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह बस पाक हीर जो ॾींदो आहे यारी ये ना है मुझे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी बाबू सुबानी कामिल बनी असां जो नाम करो सच से सच खत्मा रमजान जा कुरान में रमजान में कुरान जा कढंदो ईशा जे वुज़ू सां सुबुह जी नमाज़ 40 साल पोइ बि कारे काबे जे कारे कलामे ते विझी करो काबे जो तवाबी करो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक पढ़ंदे रोई करे चवे थो अल्लाह अब्दुल कादिर नमाज़ों पढ़ियो अल्लाह अब्दुल कादिर खत्मा कढिया अल्लाह 40 साल गुज़री विया ईशा जे वुज़ू सां नमाज़ पढ़ी सॼी राति दुनिया नफ़ल पढ़ंदे सुबुह जो उन वुज़ू सां नमाज़ पढ़ियमि पर चए थो मां बतना का हक़ इबादती का अल्लाह अब्दुल कादिर तुंहिंजी इबादत जो हक़ अदा न कयो आहे इहो सैयदना अब्दुल कादिर जीलानी मुरीद नमाज़ जे वेठो मुरीद नमाज़ हैदरी आया पर नमाज़ हुसैनी आया पर नमाज़ न मोहम्मद जो आशिक़ आया पर नमाज़ न ओ अदा यो केड़ो इश्क उन नबी से वफादारी कर उन मोहम्मद से वफादारी कर जे मोहम्मद तोखे मेराज वारी रात भी न विसार सुभान अल्लाह 15 शबान जी रात भी न दुनिया में वञण महिल बि न हुज़ूर जॾहिं दुनिया में वफ़ात कनि हुजरो अम्मा आशा जो शहर मदीनो अम्मा फरमाए थी मुझे सही मां खे चयो आशा पानी त गरम कर मां मोहम्मद गुस्ल कंदुमि अम्मा फरमाए थी मां पानी गरम कयो गुस्ल जे लाइ मुंहिंजो नंढड़ो भाउ आयो जंहिंजो नालो हो अब्दुर्रहमान हुनजे तमे ॾंदड़ो हो हुज़ूर फरमायो आशा जी मोजा को आशा मां ॾंदड़ो ॾींदुसि अम्मा थी फरमाए पंहिंजे भाउ खां ॾंदड़ो खसियो कर हुज़ूर खे ॾिनो पाण फरमायो आशा चबाड़े नथो सघां चबाड़े ॾे 3 साल मुंहिंजे साईं जी उमिरि थी वई अम्मा फरमाए थी मां चबाड़े नरम कयो ज़िमेदारी सां थो ॻाल्हायां अॼु लिखियो पियो आहे किताबनि में ख़ुदा जी ज़ात जो कसम अम्मा फरमाए थी मां चबाड़े नरम करो ढोल थी वञा मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझी रानी आशा काॾे थी वञे सीमा ॾंदड़ चबाड़ियो आहे धोई अचा अल्लाह अल्लाह करोड़ी जा मुस्लमान मुझे से फरमायो आशा
थोड़े की जरूरत ना है तो जो चबारे मोहम्मद लगाई दुसूर क्यों ना सुभान अल्लाह सजन लगायो रसूल क्यों साहब आयो अल्लाह जा रसूल नमाज पढ़ायो तान फरमाए मुरु अबा बकर फलयुसल्लि बिन्नास अबू बकर के जो तो मानन के नमाज पढ़ाए अम्मा आशादी जैसे अबू तरक्की कुल कल्ब दिल जो नरम अबू तो न पढ़ा से पान फरमाए चुप क्यों उमर आते बेदे सही फरमाए न पढ़े दी उमर पढ़े दी अबू बकर नमाज पढ़ाई दो बुखारी में रिवायत आता है अबू बकर मोहम्मद जी हुकमत मुसल्ले दी भी नमाज पढ़ाई सजन ने हेरो अम्मा फातिमा भी थी हेरो अम्मा आशा तवज्जो करो मुसलमानों हुजूर फरमाया मुझी अमर जी मुझा बाबा अमर रिदा अमा दी फरमाया मां साईं देवे जोवियो हुजूर मां के चयो मुझी अमर तुझे अबे के अल्लाह तारनो जेतरा साल चो उम्र न्या पर मुझे रूह लबक गई तरी ओ मुझी अमर तुझो अबो वजन वारो अम्मा मुझे वफात का बाद में रो जाए न अम्मा मथे में मिट्टी न विझ जाए अम्मा मुंह में चंबा न जाए अम्मा सीने ते तक न जाए अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए अम्मा पार कदी न रो जाए अम्मा तुझो अबू बकर मिनट जो मेहमान अम्मा फातिमा तो ज़ोरा रोई वेठी पान फरमाए ना 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 मुझी अम्मा रे यो शादी करे अम्मा तू तो मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ा अम्मा रब बिशारत दुनिया सय्यदतुन निसाई आले जन्नत फातिमा अम्मा तू जन्नत जे औरत दी सरदारा नरो मुझी अमर इन सही अहल बैत मा पाया पाया जन्नत में मूसा तू मिल दिया अम्मा फातिमा दरवाजा खड़क्यो अम्मा फातिमा रोई चवी थी मन जो हाल तबिस अबे साईं जी तबीयत सही ना है हाने मसला पूछना है साईं ने फरमाया अम्मा मसलन पूछने वाला ना है जिब्राइल अब साईं जिब्राइल ते इंदो मोकल नोटंदो पान फरमाया अज इसराइल कदो दरवाजो खुलियो जिब्रील आयो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह लिखियो मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम सटवी रहमतुल्लाह लिखियो जिब्रील मथा आयो साईं साईं अल्लाह तआला के सलामत हो साईं अल्लाह दो चवे जे मुझो हबीब मुझे अचन जे लाइ तैयार त मुझे महबूब जो पाक रो तय्यब रो ताहिर रो मां रब करीम जे अॻियां पेश कयो साईं फरमाए इज़रा जिब्रील साह तो न कढंदो आ वो ॿियो साईं हा वो ॿियो मुझे बोया लिखियो बीठो अल्लाह चयो बस मुझे मोहम्मद करीम का मोकल वठ जाए अज भी ताईं कंहिंखां न वरिती ताईं नवरी क्या मत है वठ दो सिर्फ तहां का साईं फरमाए चवेस निकरी भी तो पान फरमाए इस्राइल जी मुझा सोना हेठ कंद पान फरमाए उन्हें खबर साकन में तकलीफ आए जानना अल्लाह अल्लाह उदो करुणी जा मुसलमानों इस्राइल चाहो सही आलमन के न थी दई हाफिजन के न थी दई मौलवन के न थी दई नमाजन के न थी दई शहीदन के न थी दई बाकी गुनाहगारन के जरूर थी दई करुणी जा गुनाहगारों बुधो हुजूर दे तो सां हमदर्दी वफादारी प्यार पान फरमाए इस्राइल अचो जेके मुझे गुनाहगारन के साथ में तकलीफ दी दो जेका भी जड़ी धोई जेका भी जड़ी धोई अजमा मोहम्मद करीम के दे मुझे गुनाहगार उम्मत खे न दी जाए एडो प्यार नबी जो उम्मत ए तो मोहम्मद के विसारे छड़ियो हुजूर जो अखियूं न सारे हुजूर के विसारे छड़ी अल्लाह अकबर ओ करुणी वारो जे मोहम्मद मेराज वारी रात दी उम्मत न विसारी जे मोहम्मद बद्री शबान ते भी उम्मत न विसारी जे मोहम्मद दुनिया मां बुरके मटाइण महल भी उम्मत न तो विसारे क़यामत जे दिहाड़े नबी नफसी नफसी हैरान और परेशान होगा जागो था अब जागो था हैरान और परेशान होगा नफसी 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 जो आलम हो दो तवज्जो कर खुदा जी ज़ात जो कसम उते नबी नफसी नफसी करता पर मोहम्मद मुस्तफा चवंदो अल्लाहुम्मा फिर ले उम्मती
नबी नफसी नफसी आदम चौदह मोटी वने नूह चौदह मोटी वने सब नबी मोटा ईंदा ईसा नबी चौदह मोटी वने अल्लाह कावड़ में आओ अल्लाह जलाल में आओ ईसा के चौदह काडे वने अल्लाह कावड़ में आओ ईसा नबी चौदह वने एक चूर में जवान सुजे तो उन दे वने उमेद द खाली न मोटा ईंदो नालो सासो हबीबुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह सब मानो ईंदा नबी से दोस्तों अल्लाह बुधाए काते ओके एक कलाक 20 मिनट थिया छो कहंदा थकल हला ॼण मूंखे ट्रोनिया मां नथो मूंखे तकलीफ़ थी निज़ाम सही न आहे हाज़िर गलो मुंहिंजो बंदि मूंखे चोथों ॾींहुं आहे निंड बि न कई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व रफ़अना लक ज़िक्रक सदक़त या रब्बल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम आज 11 मार्च सन 2018 सूमर की रात करोड़ी शहर में सनी बिरादरी मुकर्रम बाबू मोहम्मद यूसुफ लाशारी साहब के अल्लाह तबारक व तआला पुट जी नेमत अता फरमाई उन खुशी के मौके ते कुरान पाक के वाइज़ ऐं तक़रीर जो इत्माम थियो आहे। असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला उन जे बचड़े मोहम्मद याकूब के सेहत कामिला आजिला मुस्तमिर नसीब फरमाए। अल्लाह ताला उनके आलिम हाफिज बनाए।
ऐं अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि खे अहिड़ियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। अॼोको प्रोग्राम तय असां वेही गॾिजी कयोसीं। मौलाना फज़ल रहमान सुमरो साहब, भाऊ मोहम्मद यूसुफ मां ख़ुशी आहे। क़ुर जो वाइस ते उनजी बि इहा बास हुई त मां क़ुर जो वाइस कराईंदुसि। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, बुज़ुर्गो ऐं भाइरो, न्याणी रहमत पुट नेमत, न्याणियुनि ऐं पुटनि जो मालिक हिकिड़ो अल्लाह। रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे पुट ॾे, रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियूं ॾे। इहो सचो खज़ानो अल्लाह वटां क़ुर पाक में। अॼोके हिन जलसे जो मौज़ू आहे अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। करोड़ी जा मुसलमानों मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत तमाम वॾी, मक़ाम वॾो। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर शइ अल्लाह तबारक व तआला चूंडे ॾिनी। नालो भी हुजूर जो चूंडे मोहम्मद मुस्तफा। मुस्तफा की माना है चूंडियल। हुजूर जो पाक नालो मुबारक अहिड़ो आहे जो कोई तारीफ़ करे या न करे। कोई भी शख्स मोहम्मद की तारीफ़ करे या न करे, पर मोहम्मद के नाले मोहम्मद में तारीफ़ कयल। दुश्मन वठंदो न त अब अग में तारीफ़ कर। केॾो भी हुजूर जो दुश्मन हुजे त अग में पंहिंजा चप चुमंदो। छो त तव्हां मोहम्मद चवंदव। कंहिं भी नबीअ जे नाले में एॾो मक़ाम ऐं कमाल आहे। आदम जी माना कणक रंगो, नूह जी माना आराम, मूसा जी माना पाणीअ मां लदल, इसहाक जी माना मुरकंदड़, ईसा जी माना ॻाढ़े रंग वारो। पर मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ आसमान में हुजे, ज़मीन में हुजे, जबलनि में हुजे, वण में हुजे, समंदर में हुजे, चंड में हुजे, सितारनि में हुजे, सिज में हुजे। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी 1.25 लख नबी तारीफ़ करे विया। मोहम्मद तूं चवंदे तुंहिंजा चप ॿ दफ़ा पाण में चुमी ॾींदा। दुश्मन वठंदो बि अॻ में चप चुमंदो, पोइ वञी धूड़ पाए छा बि चवे। पर मोहम्मद जो नालो ई अहिड़ो आहे, तारीफ़ कयल, वाखाणियल, साराहियल। हुजूर जो मक़ाम वॾो। जिब्रील खां तूं पुछ त जिब्रील तूं मोहम्मद जो मक़ाम ॿुधाए। त जिब्रील जवाब थो ॾे त मां मेराज वारी राति मोहम्मद मुस्तफ़ा सां मदीने मके खां गॾु हलियो। मदीनो, तूर सीना जबल, बैतुल लहम, पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, चौथों आसमान, पंजों आसमान, छहों आसमान, सतों आसमान, अर्शे मुअल्ला। जुती पियो लाए त रब फरमाइस त महबूब जुती न ला, तूं जुती सूधो आहे। जिथे मुंहिंजी हथ ई मां उते बीठो, उते बीही करे मां हीअं जो नज़र कई, मोहम्मद रफ रफ ते थो वञे। मां हीअं जो नज़र कई त मां जिब्रील जी नज़र खुटी वई, पर मोहम्मद जी जुती मुबारक अञा बि मथे पई लॻी। ये हुजूर जे जुती मुबारक जो मक़ाम। करोड़ी जा मुसलमानों, अॼोको प्रोग्राम मोहम्मद यूसुफ लाशारी साहब कंहिंजे दिल जे आज़ारी जे लाइ न रखियो आहे। कंहिंजी दिल आज़ार जे या कंहिंजे मथां कीचड़ उछलिजे। हिकु ख़ुशीअ जो प्रोग्राम आहे, जो मुस्तफ़ा करीम मोहम्मद जी अज़मत जो प्रोग्राम। तंहिंजे करे घरड़ा दुकानड़ा उतां को छॾे अचो। आशिक़ रसूल आहे मदीने जे मीर जो शान ॿुधो, चो मोहम्मद जो शान वधे, करोड़ीअ जे मुसलमान जो ईमान वधे।
असांजो नबी रहमत वारो कुरान जे मुल्क में तमाम पढ़ो अल्लाह पंहिंजी तारीफ़ कई अॻे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ हुन अल्लाह जे लाइ जेको सारे जान जो रब रब जी माना पालींदड़ हलाईंदड़ जलाईंदड़ खाराईंदड़ रब्बुल आलमीन पंहिंजनि खे त ॾे निमाज़नि खे त ॾे बेनिमाज़नि खे बि ॾे मुसलमाननि खे त ॾे थो पर जेके रब खे मञनि ई नथा अल्लाह उन्हनि खे बि ॾींदो अब काफ़िरनि खे केरु खाराईंदो अल्लाह रब्बुल आलमीन ऐं जेको मोहम्मद मुस्तफ़ा सां मोकिलियईं उहो रहमतल लिल आलमीन अल्लाह सारे जहान जो रब ऐं मिठो मोहम्मद सारे जहान जे लाइ रहमत बणंदी आहे पंजनि ते रही परावनि ते रही नंढनि ते रही वॾनि ते रही मुसलमाननि ते रही काफ़िरनि ते रही दुनिया में त रही पर मोहम्मद जी रहमत जो क़यामत वारे ॾियारे बि असांखे कमी वणनि ते रही जानवरनि ते रही जिन्ननि ते रही पखी नहीं परंदनि ते मोहम्मद जी रहमत मुसलमाननि ते न रही पर चओ मोहम्मद जी रहमत काफ़िरनि ते बि आहे ला इलाहा इल्लल्लाह जो प्रोग्राम खणी मके खां ताइफ जे पासे हलंदे हलंदे ताइफ जा टे वॾेरा टई मुखालिफ़ परे खां करे ॾिठो सही मूं ॾे नाच जाए ॿिए वरी चयो मां तुंहिंजी ॻाल्हि ई न ॿुधंदुसि तू शाइर तू जादूगर तू चए थो रुगो अला होला कयो ॿियो वरी नंढड़ो जेको भाउ उन चयो त तू सचो नबी थो सॾाई असांजे घर में मां सचो चई सचो आहे त अलाह जो अज़ाब अचे पर हुन ते अलाह जो अज़ाब न आहे मां तव्हां खां पुछां थो त मिठो मोहम्मद सचो आहे या न जेके चओ था नबी सचो आहे ॾाढा चओ सचो तूं बि चए थो सचो मां बि चवां थो सचो जानवरनि मञो जिन्ननि मञो जीतनि न मञो रब क़ुरान में बि कसम खणी चयो मोहम्मद तूं सचो फरमाए तो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम अल्लाह फरमायो मुझा यासीन हे मुझे मिठे मोहम्मद करीम जो ज़ाती नालो ना बल्कि प्यार जो नालो दस ज़ाती नालो मोहम्मद दस सजे कुरान में पढ़ो अल्लाह काथे भी पंहिंजे हबीब के या मोहम्मद करे न सॼो प्यार सां सॼई अल्लाह ॿियनि नबियनि सां ॻाल्हायो कंहिंखे चए थो या आदम कंहिंखे चए थो या नूह कंहिंखे चए थो या दाऊद कंहिंखे चए थो या मूसा कंहिंखे चए थो या ज़करिया उन जा नाला भी रब सदुकन भी नालो इहो वरितई पर मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाती नालो मोहम्मद अल्लाह काथे भी न सदुकस या मोहम्मद करे चए थो या अय्युहर रसूल करे चए थो या अय्युहन नबी करे चए थो या अय्युहल मुज़म्मिल करे चए थो या अय्युहल मुद्दस्सिर करे चए थो हामीम करे चए थो तासीम करे चए थो ताहा करे चए थो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो पैसा पाण भरींदो केरु ॾींदो नथा ॻाल्हायो हा
जो सुभान अल्लाह फरमाए यासीन कसमा माके ओ मुजा यासीन ओ मुजा पैगंबर कसमा मा अल्लाह के न कुरान हिकमत वारे जो बेशक तू रसूल अल्लाह अल्लाह करुणी जा मुसलमानो अल्लाह कुरान में कसम खणी चयो सोना तू सच्चो आ हुन काफर चयो हो कि सच्चो आ ता अज़ाब अचे पर अज़ाब न आयो अल्लाह अल्लाह रब फरमाए मुजा दिल पर नबी मुजा सोना नबी मैं कसम खणी चयो न तू सच्चो हिन चयो जे सच्चो आ ता अज़ाब अचे पर अज़ाब मां कीअं मोकिलियांस वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व सोना जाते तू तो उते मुझो अज़ाब नहीं तो अल्लाह जी रहमत जो नी होसी बोलो नबी तू गद भी तो इसे अज़ाब नहीं पर उन घट न वडेरे नंढा नंढा बार घुराई पत्थरों चलो तो अग में मोजो साईं आप या ताए बजा बार पत्थर अल्लाह ओ मुसलमानों कलमे वारो उन नबी के पत्थर दाहन जेको हा करे त हिलाल ना करे त हराम अतला मुबारक खलंद मी वसीब मुझे साईं जी जुती मुबारक भी खून सा भरजी वई उहा जुती जे जुती जो शान अर्श क़यामत खुदा जी सा जो कसम साहबी गड साहबी चवे तो सोना साईं तवा मानी त कोन घुरियन साईं तवा पैसा त कोन घुरिया हन इन ज़ालिमन तवा के पचराया अजब दुआ कयोन तबाह बर्बाद थी वजन आक नबी इमामुल अंबिया चुको हो साहबी थे मुझो सोनो नबी पाजी मर्जी सा न ॻाल्हाईंदो अल्लाह फरमाए तो वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला अज ताइफ वारन हद करे चली मुझे हबीब के पत्र आया तो चवे सोना चो त मां ताइफ जा बई जमन पान में मिलाए करे ताइफ जे शहर के अटो करे खत्म जी तू चो पाक नबी इमामुल अंबिया रहमत वारे नबी पंजा हथला मुबारक खड़ी करे दुआ घुरी ओ मुजा अल्लाह तो मुजो लक़ब कुरान में लिखियो आ त मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुजा मौला रहमतल लिल मोमिनीन रहमतल लिल मुस्लिमीन रहमतल लिल आलमीन अल्लाह मुके सारे जहान जे लाए रहमत करे मोकलियो थई अल्लाह अल्लाह मुजा रब हे माके न था सुजानन जे सुजानना त पत्थर नानन मुजा अल्लाह मा मोहम्मद करीम हथरा खणी करे अर्ज तो कया अल्लाह इनन के हिदायत दे इनन के सुजान दे जी बेवारे माता पवे अचा दिन जा नंढा वॾा सुजाने करे कलमो भरे मुसलमान पर जीवन दे नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा किरदार मोहम्मद मुस्तफा अखलाक मोहम्मद मुस्तफा हे नबी जो हे नबी की रहमत हे असाजे नबी जो अखलाक खुदा जी ज़ात जो कसम है मोहम्मद जी अखलाक की तारीफ रब कुरान में सुभान अल्लाह को चंदो मुझे मुर्शिद वाले अखलाक को चंदो मुझे साईं वाले अखलाक को चंदो मुझे उस्ताद वाले अखलाक को चंदो मुझे भाव वाले अखलाक पर अल्लाह कुरान में चयो दुनिया वारो पांजे उस्तादन जा अखलाक बयान करण वारो पांजन मुर्शिदन जा अखलाक बयान करण वारो मुझे मोहम्मद जो अखलाक ॾिसो असीम नबी मोकिलियो तमाव फरमाईंदा व इन्नक ला ख़ुलुक़िन अज़ीम
असा जो नबी रब तो फरमाए मुझो मोहम्मद असमत वारो नबी आ वडे अखलाक वारो नबी अजीम नबी आ अजीम जे मथा जेको किताब कुरान मजीद में नाज़िल कयो वो भी अजीम आ पर मुझे मोहम्मद करीम जा अखलाक भी वडा थव अखलाक उन पत्थर है मुझे सही बदले में बददुआ न कही चो मोहम्मद अरबी वरी भी दुआ नहीं उम्मत बचाई नूह अलैहिस्सलाम के पंजी कौम पत्थर है बददुआ करे उम्मत तबाह करे जनाबे हुआ नजील्ला ऐ मोहम्मद अरबी हबीबुल्लाह चलो सुभान अल्लाह उम्मत पत्थरया मुझे मोहम्मद दुआ घुरी मजी उम्मत बचाई फरमाया वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन हे मुझे साईं जी काफर ते रहमत आत्मा साईं जो अखलाक हुआ औरत दी अचे पान फरमायो बिलाल जीव आमना जलाल एना औरत दी अचे आओ साईं या के जानियो असा जंग में गालिबन तबूक की लड़ाई उनमें ही सामू आया साईं या औरत के जानी बलजी आई पान फरमायो बिलाल मतो गारो तस आओ मुझा साईं पान फरमायो बिलाल जीव आमना जलाल वठमा मोहम्मद करीम जी चादर इन औरत जे मथे दे रखो हजरत बिलाल चवे थे सोना काफर जी न्याणी काफर मथो ढकी दाना मदीने जे मीर इमाम अल-अंबिया फरमाए बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे ओ बिलाल न्याणी आखिर न्याणी मोहम्मद न्याणी जा मथा उघाड़ा करन आयो मोहम्मद न्याणी जा मथा ढकण आयो हजरत बिलाल मोहम्मद मुस्तफा जी चादर कर माई हुजूर जे कचहरी में थी हले मथो उघाड़ो करे नहल ये मोहम्मद जी चादर तई पांजे मथे ते रखी है चौला सुभान अल्लाह साईं जी चादर रखी आई ओ करुणी वारो अचो मोहम्मद जो अखलाक मोहम्मद जी रहमत बुधाए साईं जो अखलाक माई चादर रखी हुजूर जे कचहरी में आई सामू चवे थी साईं असा वेड़ाया असा लड़ाया पर गाल को तो मंगे जानी पड़जी वही पे आया एक बड़े नामवर शख्स जी दी पान फरमायो काजी दी साईं मुझे बाबे जो नालो हातिम ताई अबे जी ओ ताकत मानू इंदा अबो मानी कराए अबो कपड़ा पाराए अबो गरीबन मिस्कीन यतीमन जो ख्याल कंदो सोना मां उन मानू जी दी जो नालो हातिम ताई अल्लाह अल्लाह वाह रहमत वाला नबी वाह अखलाक वाला नबी वाह सोना नबी वाह सखी नबी पान फरमायो माई गाल बुधो असा तुझे पी जी तारीफ बुधी वाकई तुझो पी खुदा तवरो सखी पर माई गाल बुधो तुझो पी एडो सखी नो तुझो पी सरो सखी मां मोहम्मद करीम सखी भी आया पर मां मोहम्मद सखी जो सरदार भी आया लाल बुधो 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 माई क्या भाई भाई छड़ो अदा कई थी चंगी छड़नो वडी सखावत वडी रहमत कई जानी न वेड़ाई माई चो सही मां अकेली न है मुसाबिया भी कर थे और मैं घणा जाना जैसे 300 जना अब घणा घणा 300 साईं ने फरमायो बिलाल जीवा मना दा लाल इन 300 के मोहम्मद जो बुधो ऐलान ता आजाद करे छॾियो अब कैदी आजाद कर जेके वेण आया नबी सा आजाद पाण फरमायो बिलाल जीवा मना दा लाल वठ चाबी खोल बैतुल माल हिन माल के हिक गोट सामान जो भरे दे बिलाल माई दी चल आन फरमायो माई तो जो भाव काढे वयो ओट जो नालो अदीर हो वा चवे थी साईं मुझो भाव
भजी वियो असां कहदी थी बयासो अल्लाह अल्लाह वाह रहमत वारा नबी वाह सखी नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी करुणी जा गैरतमंद मुसलमानो अचो मन से मोहम्मद करीम जो अखलाक बुधाया मोहम्मद जी रहमत बुधाया सोने जी वफादारी बुधाया सोने जो शान मकमान बुधाया अल्लाह अल्लाह पान फरमायो बिलाल इनके पांच लाभी उठ सामान जो भरे दे पता चले तो मुझो बाबू सखी पान फरमायो मां मोहम्मद सखी भी आया पर मां मोहम्मद सखी जो सरदार भी आया मुझे मौला हुसैन के कहे चयो केड़ो हुसैन जो करबला वारो हुसैन केड़ो हुसैन जो अली जो लाडलो हुसैन केड़ो हुसैन जो फातिमा साईं जे जिगर जो टुकड़ो हुसैन केड़ो हुसैन जंहिंजे चपड़ ते मिठो मोहम्मद चुमियो ॾींदो जंहिंखे मुंहिंजो साईं हीअं करे सिंगदा साहब चवंदा अल्लाह जा रसूल अली जा बचड़ा तव्हांखे ॾाढा प्यारा हा पुट प्यारा से बचड़ खे चुमियूं ॾिबियूं आहिनि साईं प्यारनि खे पर सिंगो छो न सिंगदा छो आहियो साईं करुणी जा मुसलमानो साईं फरमायो पुट्रा तव्हां गुलाब जा गुल सिखो तव्हांखे गुलाब जे गुलनि मां ख़ुशबू ईंदी आहे मां मोहम्मद हसन हुसैन खे सिखंदो मूंखे हिननि मां जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे ही जन्नत जा गुल था हुजूर ये फरमाया हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन लोगो हुसैन मुमा तो मां मोहम्मद हुसैन मा हुजूर फरमाया सय्यदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन हुजूर फरमाया जन्नत के जवान जा सरदार मुजा बचड़ा हसन ऐं हुसैन था जंहिंजो बाबो हुजे अली जंहिंजो नानो हुजे नबी जंहिंजो नानो हुजे नबी जंहिंजो बाबो हुजे अली जंहिंजी अमल हुजे फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ओ करुणिया मुसलमानो ए बच्चा हसन हुसैन थींदा त ॿियो केरु थींदो मुंहिंजे हुसैन खे चयो त मुंहिंजो बाबो वॾो सखी अबे दियो ताक खे चार दर जेको बि ग़रीब मिस्कीन ईंदो हो अबो उनखे ॾींदो हो साॻो माण्हू वरी ॿिए दरवाज़े खे अचे त पोइ उनखे मोटाईंदो न हो वरी टे दर खां अचो उनखे बि मोट न मिलंदी साॻो माण्हू चारई दर अचो अबो मेणो न ॾींदोसि अबो ॾींदोसि अल्लाह अल्लाह वाह मुंहिंजा करबला जा शहज़ादा हुसैन वाह अली जा लाडला हुसैन वाह फातिमा जे जिगर जा टुकड़ा हुसैन चवे जोड़े तुंहिंजो एॾो सखी न हो जेॾो नानो मोहम्मद सखी हुयो तुझे बाबे जो ताकत एकलो मानू चार दर दफा छो आयो मुझे नाने मोहम्मद जी ओताक के दर चौन सुभान अल्लाह तुझे पिणे जो ताक के चार दर सागो मानू तो वठियो वरी वेचारे जी पूरी न पई दरे तो न आयो अरे पो भी पूरी न पे वरी वेचारो टियो दर अइया चौथे दर खायो तो भी माना पूरी वेचारे जी न पई चार ही दर आयो पढ़े निस तो भी अलाए पूरी पैसा लाए न मुझे नाने मोहम्मद जी ओताक के दर हिकड़ो जेको भी गरीब मिस्कीन जरूरतमंद मुझे नाने मोहम्मद नहीं दो मुझो नानो मोहम्मद एडो ॾींदो हुस त के दर ते वञण जी जरूरत ही कोन पवंदी सखी नानो सखी हुसैन तो चवे मुझो नानो वॾो सखी वाह बोजा सोना माई वञे थी चादर मोटाए थी सोना चादर पांजी वठो मोटाए थी ॾे पाण फरमायो ना माई खणी वञो मोहम्मद मथंदा लटा न लाईंदो मोहम्मद न्याणे जा मथां ढकाईंदो ॿुधो करुणी जा मुसलमानो हुनजे भाउ खे पतो पियो मुंहिंजी भेण मुसलमाननि गिरफ़्तार कयो अॼु आज़ाद थींदी अचो रोड रस्ते ते तलवार खयो बीठो भेण खे चवे थो ख़बरदार मथां हेठि न थी अॻ में ॿुधाए त मुसलमाननि जे नबीअ तोखे गिरफ़्तार कयो ख़बर न तोसां कहिड़ो हसर कयो अल्लाह अल्लाह यानी थी
थे वेंदा ना ना ये न चो अदा पंहिंजे ज़बान खे लगाम ॾे अदा मां मुसलमान जे नबी तया पोती न परे खां मूंखे मुंहिंजो मथो उगाड़ो ॾिस पंहिंजी चादर मोकिले अदा ये चादर मामूली चादर न थई अदा इन चादर जो बयान क़ुरान में जॾहिं मोहम्मद चादर वेड़े वेंदो रब फरमाईंदो आया अय्युहल मुज़म्मिल क़ुम الليل إلا قليلا نصفه أو ينقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا إنا سنلقي عليك قولا ثقيلا إن ناشئة الليل هي أشد وطئا وأقوم قيلا ومجاهد चादर मथे दे माचो मास हाथ तेजी थी छॾे ॾिनई अदा माचो मास 300 ॼणा अदा उन्हनि खे बि छॾे ॾिनई ओ मुंहिंजा भाउ 100 फुट सामान जो भरे ॾिनई अदा तुंहिंजे लाइ बि चई काॾे वए माचो से तव्हां सां वेण आयो हो पर भॼी वियो अदा तुंहिंजे लाइ बि उठ सामान जो भरे ॾिनई करुणी जा मुसलमान काबा जी न्याणी थी चवे ओ मुंहिंजा भाउ ॻाल्हि ॿुधो अबे हाथ तेजे घर में भी मुंहिंजी एॾी इज़त नहीं जेॾी मोहम्मद करीम मुंहिंजी इज़त कई आहे चओ न सुभान अल्लाह ॾाढे मोहब्बत सां चओ ओ दोस्तो उन जो भाउ जो चए पोइ हेॾे काॾे मोटींदा हलो न उन मोहम्मद ॾे हलूं हलो न उन मोहम्मद ॾे हलूं जेको दुश्मन सां बि प्यार थो करे 300 ॼणा मोटी मोहम्मद करीम जे अॻियां अची करे मोहम्मद जो कलमो पढ़ी नबी जी दीन में दाख़िल थी ये असांजे नबी जो अखलाक आहे असां थोरो माइक तो फुल जागो था अब जागो था जेके जागो था भई तकनी जो सुभान अल्लाह यार माण्हू करोड़ यार समझंदा त मुने जेके माण्हू ई कोन रुगो मथो थो सुभान अल्लाह अल्लाह जेके ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल ई मदीने वेंदो यार शौक़ घटि थो वजा मदीनो मदीनो खुदा जी ज़ात जो कसम मां मदीने में हिन अखियुनि सां जन्नत ॾिसी आई अबू बकर ऐं उमर खे मोहम्मद रबी सां भाकुर पाए जन्नत में ॾिसी आई अल्लाह तोखे उहा जाइ ॾेखारे जिथे अबू बकर उमर मोहम्मद सां गॾु सुता पिया मके में जलाल मदीने में जमाल होॾे रब्बुल आलमीन जो घर होॾे रहमतुल आलमीन नबी जो घर अचो करुणी वारो मां तोखे मोहम्मद ऐं मोहम्मद जे बचड़े जो शान ॿुधायां माण्हू वीचारा सादरा न था अदा नवन जो छो चई वाह बि थो अब छो चई नबीअ खे न मञींदा हले भाई वरी कीअं थीसीं पीरनि खे बि न मञींदा अरे अबाला जो नालो तो ये न कर जैसे मौला अली के भी न मनीदा अरे बाबा कुछ समझते इमामन के भी न मनीदा आने सही के पो के आने सा चा मानन के अल्लाह समझे पर मुझे के अल्लाह जो कुरान पे हम देवबंदी मौलविया उलमा देवबंद जो अदना में नंदे में नंदो मुझे मुर्शिदन बुजुर्गन जो अकीदो असा पीरन के फकीरन के इमामन के वलियन के सोने मौला अली के सोने हसन के सोने हुसैन के इमाम हुसैन आबदीन के इमाम जाफर सादिक के इमाम बकर साईं के इमाम मूसा काज़िम के अली नकी अली तकी हसन अस्करी पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी खुदा की ज़ात जो समा मनीदा सब लिखे हो और कुरान संगे जो दुख में सुख में यार घुरदा है कि रब तकबीर यार डाडा का नारो हरना नारा तकबीर गुरबो अल्लाह बाकी यो भी अकुल तो नबी से के ना मन नबी से के ना मनो को जन्नत में करूंगा यो भी तो समझो दिया जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं आए मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है असा और नबी के न मनीदा से खुदा जो कसम जो अखलाक और काफर में मस्जिद में पेशाब कर मस्जिद साहब जन ओ चले पान फरमायूं उसको साबित कदम थी भी मेरे पेशाब गई ना
साईं फरमाए जे लई घेडे आ घेडे डकंदो अजु मरी अजु चाऊ का डंडा लगंदा पाण फरमायो ना 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 रो यार मां मोहम्मद गरीब अमर जो पुत्र मुझी अमर रात वारी मानी रखदी सुबह जो कर्म करे खईंदी मां उन गरीब मां जो पुत्र आया पाण फरमायो पुत्र न रो खुदा जी सा जो को मुलो जे सा मस्जिद में को जुती सा रुपया त 42 खुद वारी लट सा अंधा शर्म न तो दे ने भागा तेरे करे पाक नबी फरमावा मुझा सलामा तुझी रहमत कुर्बान चो सुभान अल्लाह वाह दिलबर नबी तुझे सब जानियता कुर्बान इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा हुजूर फरमायो अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के उस्ताद करे मोकलो मां मोहम्मद उस्ताद मर्जी आयो आया अल्लाह अल्लाह फरमायो पुत्र ये मस्जिद पुत्र इते मस्जिद में इबादत कबी पुत्र इते पेशाब न कबो पेशाब जी जाए न सही पेशाब लिखी कबो आ देखे उघड़ बेकार भी आ बेजी उघड़ भी न दिस भी आ पुत्र अन्नासर वल मरसर किलाहुमा मलऊनान बेजी उघड़ दिसंदड़ ए बेके देखारी दड़ बिनी जे मथा अल्लाह जी लानत ओ गानी फिल्म सलवारो छोरो अन्नासर वल मरसर किलाहुमा फिन्नार फरमाई उघड़ दिसंदड़ ए बेके देखारी दड़ बिनी जे मथा अल्लाह जी लानत आई बई जहन्नम पान फरमायो पुत्र बेगी उघड़ दिस भी आ न देखार भी आ गाल बुध ही मस्जिद पान फरमायो बिलाल जीवा मना जलाल वट चाबी खोल बैतुल माल एक वगो इंदे सुरूमाल अल्लाह अल्लाह रोई करे चवे तो सोना चल ही मुझा दिलबर मारी गुस्ताखी गई मां बेअदबी गई मां मस्जिद में पेशाब कयो हक हो मार दिया पर मुझा दिलबर साईं मां के जेको आ बेअदबी जे बदले में एनी गुस्ताखी जे बदले में तू मोके कपड़ा दो दे साईं मोके पैसा दो दे साईं मां हाने ई न वींदो उस्ताद दादा ॾिठो पर तो चलो शफीक उस्ताद मां के नजर कोन आयो अल्लाह अल्लाह आओ मोटी अची करो हुजूर जे हथ ते बैयत करो कलमो भरे मुसलमान बणजी वियो जने कोट जो वञे उन जा मिट माइट सब बागी जा पूजारी बुतन जा पूजारी जीअं जो कोट वियो कोट जे ॿाहिरां रोंदो थो वञे रड़ियूं कंदो थो वञे अल्लाह अल्लाह छा थो चए या बी आली आखी या खाली ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजी अदी ओ मुंहिंजी मासी ओ मुंहिंजी पुफी ओ मुंहिंजा चचो हलो हलो हिते कीअं था वेठा पुतनि जा सजदा कयो हलो न सोने नबीअ ॾे वठी हलां जंहिंजे अखलाक मांखे दीवानो करे छॾियो मांखे परवानो करे छॾियो जल्दी कयो छॾियो पुतनि जी पूॼा छॾियो वणनि जी पूॼा छॾियो कंदनि जी पूॼा हलो उन रहमत वारे नबी ॾे वठी हलां अल्लाह अल्लाह करुणी जा गैरतमंद मुसलमानो पैसा जना वठी हुजूर जे अॻियां रोई करे करे तो सुणा ही जागिरा दा जमाए ही पुतन जा पूजारी दा जमाए ही सफाई दा जमाए चोखिल सुणा सुणा ये पंज अखलाक सा माखे दीवानो कयो थई जल्दी करो पंज कम जे आगोश में आने करो इनके भी कलमो पढ़ाए मोहम्मद के भी जन्नत दी टिकट दई सदी वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन अल्लाह फरमातो सुना ऐसा तो के सारे जहान के रहमत नबी की रहमत जो हुजूर के अखलाक के सी रहमत के सी मानो मुसलमान वो माई जेका रोज नी जो कंदु कंदु कंदी ते चरियो अचे तो होशियार नबी संगीत चरियो जो मजनू रोज हिकु ॾींहुं गुज़रियो गंदना पाण फरमायो बचड़ो जी साईं उहा माई काॾे वई जेका असांजे रस्ते ते हिकु साईं आया
ये अध रस्ते मां पोते मोटा साहब ही सगरो गडो सही पोते छु मोटाओ पान फरमाई कि वेचारी असांजी उम्मत यानी आ वेचारी आए कुरानी वेचारी बड़ी मेहनत कंदी आ पुट बड़ी मेहनत कंदी आ गडो हुतो गंदो कल का तो कंडा का तो भितर का तो ठिकर ओ मुझे रस्ते ते उछली दिया अज असा निकरी वासे त वेचारी जी मेहनत अजाई दीदी पुट थदा सा कणी चंदी अज चरियो हलियो तने के मोटो उछले तो पोता अचो बटनी जा ना आयो पान फरमायो अमल काडे भई जेका सा ने मतो गंदो उछली दी साहब दा जल से वेचारी के कुरानी के बीमारा सफा वाह अजो को मोलो जी चवे हाले ॾिठई या तसी पिट असाना सिधो नालो तो भई मरदो या तसी पाक नबी इमामुल अंबिया रहमत वाले नबी फरमाया कुल हलो तो तबो कुर्सी करे चो सुभान अल्लाह हेलो आयो दरवाजो कुरान कुरानी खड़काई अंदर आवाज आयो के ठीक है निसिया केरा लकीर मानसी चवे थी अमा जो मरी वई छो अमा वो चरियो आयो तो नऊज़ बिल्लाह जेके तू चवंदी आ मजनून जेके चवंदी आ शायर अमा आयो थई जे मथा कंदूस लींदी अमा आयो थई लठ भी हथ में थसी अमा अट ॿिया बि गॾु थसी जो मरी वई आ न छॾींदी पंहिंजो पना जो ठहायो थई अल्लाह अल्लाह ओ करुणी जा मुसलमान अचो अचो मित्र मोहम्मद करीम जो शान बुधाया नबी जो अखलाक मोहम्मद जी रहमत कुरान ऐलान तो करो फरमाइंदा वमा रसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन भाई अंदर जवाब मां पनात जेड़ी ना वाकई तुझे रास्ते से कंदो छड़ी पलाद जेड़ी ना आवाज तमा बीमार आवाज तमा मरते आया हुजूर फरमायो अम्मा मोहम्मद पलाद छड़ना आयो तू रास्ते ते उछल कंडा तमा मोहम्मद कया सफा तू कर दगा तमा कया दुआ तू कर बेवफा मोहम्मद कया वफा अम्मा तूने बद दुआ दा जुमा मोहम्मद तो के देना आयो आया दुआ आया मथे के तोर अम्मा मथे में सूर से अम्मा कपड़ा धोई अम्मा कैसे जी तकलीफ दी त रोई करे चवे थी वधी के शर्म तो न कर बस मुखे माफ कर जल्दी कर मुखे तो ही द्वारो कलमो पढ़ा त मां जन्नत में वजा ए नबी जो अखलाक है मोहम्मद की रहमत ए नबी जो थे रहमत वारो ओ करुणी वारो अबू जरा हुलायो जे मानो असानी ला दावलाई दावत नमन रुगो वाला दाखल अबू जरा भी बाहि बारी नमन चरियो तो रुगो वाला असाने माबूदन के भीतर ठिकर दो चवे नमन हिकड़ी कुरानी वेचारी जेका सफा पुतन जी सफा माबूद समझी उनकी पूजा करदी उन जे कन्न में गान पई अची सरदार सा मिली भाई छा तो चले अबू जल जे खबर नहीं कुरानी ठीक ना नौजवान पैदा थो तई जंजो नालो मोहम्मद तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हां छा तो चवे जे कुरानी असाने माबूदन के चवे तो ठिकर हन भितर हन कुछ भी ना है जी हां कुरानी न मिल जाए तो के खबर ना है वडो जादूगर जेको मोहम्मद सा मिले तो बाजा बच्चा बार कुर्बान तो करे एड़ो तो जादू हने मोहम्मद कुरानी न वन जाए न मिल जाए ख्याल कर जाए कुरानी बेचारी के भाव थो पता जादूगर न मिली वने बेचारी सामान लो बदो आखिर पको आ मता करे मोहना छी वने कई मां बाजे अबे डाडे जे तीन के न छड़े वने गडड़ी बदियो थी एक एक के कुरानी सदुदी करो आवाज ये गंड जमा के खणा कोई लड़ी ना अल्लाह अल्लाह करुणी जा मुसलमानों लिटई देखो सोनो दो एडो हसीन जमील घूमे दो धक कर छाव दो करे हले तो जमीन तले वांगुर वेड़ी मोहम्मद जे कदम जे ठांदी भवे इसी करे चले थी ओ नौजवान ओ सोना अब मेहरबानी कर
करे बाकी गंड त खणा सजना आयो अमा काडे थी वने अबा तोखे खबर ना है नौजवान पैदा थियो जंहिंजो नालो मोहम्मद हो रुगो जो चौदला वलाओ को अबा मुझे सरदार अबू जहल खान चयो कुरानी न मिल जाए वडो जादू कर दई अबा मेहरबानी कर गंड खणा मन की थी वना मता जादू घर सा न मिली वना मता अपे डाडे जो जीर न छड्यो अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो साईं जन ने कुरान की गंड खड़ी करे माने नुबुत वाले सिर मुबारक दे रखी हुई आई जे दिया अब केरा साईं फरमाया जाते कोई कम नहीं दुआ उते मां कमी दो चो न सुभान अल्लाह साईं फरमाया मुझो कमा जो अंदर के सीधो रास्ता दिखाई अगर मैं माइया पोया मुझो साईया पर करुणी वारो माइया घट न हां जी वने सलाई काडो आयो अब्बा चरियो जादूगर अबार को चवे तो अला अला कयो जे कुरानी वेचारो फेरे फेरे साकी गाल कंदी हुंदो न कर कंदी वन वेचारी एक गाल के वठन शरीर न कुरानी एक ही सजी वाट चोंदी भी ने मुझो मिठो मोहम्मद मुर्कदो पियो जो को मुलो जे सा बिया तारो विच सीध वारो डंडो यकी को बुधाई त वरी ला छदी नी ओ मक्के के बाहर निकले अबा मुझो सामान रख ओए सामो घर से नो मुझे मित्र जाते अबा मेहरबानी कर मां तो के भारत दी कया है कि मोहम्मद सा न मिल जा केडो तू सुनो अबा मत और ने पेड़ पे जी वने ख्याल का जाए अबा हां माला चाहिए किया एड्रेस दे करे जो मां चा मक्के में तो न खा लिखंदी अबा मां तुझे घर चा सैन फरमायो अम्मा नालो बुधाइनो माए काउड़ जीवी दिया छे बाबा तो साकिया काउड़ बम सोना कहे मक्के में गंड न खणाई तो खणाई अबा मां तो साकिया काउड़ बम सैन फरमायो नालो बुधनिया नाराज थी दिया ना बान अच्छो मतो थियो तो जेरो सोन ने दे ओ सोना नौजवान जेरी दे सूरत तेरी दे सीरत अल्लाह अल्लाह सूरत भी सोनी सीरत भी सोनी अल्लाह 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 खुदा जी सा जो कसम जो मुझे मिठे मोहम्मद सूरत में जमाल हो जो सीरत में कमाल ही कमाल हो अगर फरमायो अम्मा मुझसे दी तो बुद्ध हवा बुधा सैन फरमायो अम्मा जय मोहम्मद दे करे मक्को छड़े आई हेतरो बंधु मोहम्मद मां गड बीठो आया तो सुभान अल्लाह माया ये तड़ी थी मां भी बद अखलाकी दी हद के या पर सुना तो भी अखलाक दी हद के अबा अबू जल कुलो उतबो कुलो सेबो कुलो ये बड़ा साल मना बाप मुखे तुंजे ला पे चवन अबा जे मोहम्मद तू मान तो हो कूड़ा तू सच्चो जल्दी कर कलमो पढ़ा न मोटी हबीबा की कुरान बजानी मोहम्मद तुझी गुलामी कया हे नबी जो अखलाक फरमाए व इन्नक ला खुलुकिन अज़ीम व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह नबी जो अखलाक हे नबी जी रहमत खुदा जी ज़ात जो कसम जे अखलाक के दिसी करे काफर भी मोहम्मद जो कलमो पढ़े मुसलमान अज असा जो हाल ही जो असा के मानो नसीब जी दा असा पाण में विड़िया पे खुदो चाहे नबी के न मनी दो खुदो चाहे अली के न मनी दो पाण में विड़िया पे ओ अॼुकल्ह माण्हू खे सम्झ कान्हे हिकिड़ो माण्हू वीचारो वियो तबलीग जमात में मोटी जो आयो 4 महीना हली त हेॾी ॾाढी वॾी पटको कपड़ा भला अची जो मां सां मिलियो त मां भाकुर पाए रहियोसीं अबा हे कहिड़ो पाण सां हशर कयो अबा काॾे वई हेड़ो हशर करे हेॾी वॾी ॾाढी अबा ॾाढी कूड़ी ने छा कई अमा मां वियो तबलीग जमात जे मां तबलीग जमात वारी छा जे मां जेके बिसरा कुल ते खणी करे तर तर ते वञी माण्हुनि खे नबीअ जो दीन समझाईंदा थी नमाज़ सेखारींदा थी
कुरान से अब ये तो बुधा भी तो दुरूद जा इनकारी है पुरानी जबाई ने दुरूद न पढ़दा जिमा चौमा सामा भला तो के दुरूद अचे तो रोई करे जे दिया बा मां के दुरूद नहीं दो अम्मा तो के दुरूद न तो अचे तो तू हुन तो के दुरूद न तो अचे ऐ हुन जिन मां के दुरूद से कारो दुरूद पढ़दा वो दुरूद जा इनकारी तो के पानी में थोड़े तू इकरारी तो के दुरूदी न तो अचे तू नबी जी आशिक हो जे जिन मुके दुरूद से कारवा दाढ़ी रखराया नमाज पढ़ाया मोहम्मद अली सलात से कारी तो उन जेला दी जिंद गुस्ताखन दुरूद जा इनकारी मान जो हाल कुरान के सिर में भी अगर समझना ते वहां भी नबी के नमजीदा दुरूद जा इनकारी अरे नबी जे मता जे को दुरूद पढ़ दो खुदा जो कसम रब रहमत जो मीह वसाए सदी तो के खबर आ वो करोड़ी वारो तो के कहीं मौलवी ये न बुधायो दो जेके आशिक दा सदाए न बुधायो दो मां तो के बुधाया मीकाइल बुधो तो मीकाइल ताना बुधो का तो जो पीरो सला जो मलाइका रब उन जे मथा ड्यूटी लगे मीह वसा चवे तो साईं जेके भी मीह जो फुड़ियूं वसदियूं आहिनि मां के रब एॾी ताक़त दुनिया मां गणे वठंदो आहियां जेके भी हुजूर के चवे तो सोना जेके भी मीह जूं फुड़ियूं पवंदियूं आहिनि मां गणे वठंदो आहियां घणियूं वसियूं पर सोना जेको तुंहिंजो उम्मती तो मोहम्मद करीम जे मथां चवंदो अल्लाहुम्म सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सोना मोहम्मद जेको तुंहिंजो उम्मती तुंहिंजे मथां हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो अल्लाह जेको रहमत जो मींहुं वसाईंदो अथसि मां वस कंदो हा पर गणे कोन सघंदो आहियां दोस्तों मोहम्मद जो शान एॾो दुरूद पर सवाब एॾो जो न मञींदा केरु समझाए माण्हू बाबा वरी अॼु वरी ईअं थियो मां असां नंढा हूंदासीं नौ शरे पढ़ंदासीं कोई हिकिड़ो माण्हू भॼंदो आहे यार ॻाल्हि ॿुधो अची कहिड़ी माण्हू सम्झंदा नथा चए मां ॻाल्हि ॿुधो कहिड़ी चए अलाह बाज़ार मां हमरा पियो वञे ॿ त न चए हा हला सां वञे वठी वञे भॻा चए वटि वठां और सम्झ में न ॻाल्हि गाॾे वियो काॾे वियो ॻोल्हे ॻोल्हे होरी खिले अरे ले भागा बुधा तेरे सोला जी को तो बात न को बना जिने भागो बात न को ना रे हेडो यो बात न को ना उस बात भी होए से न को भी होए समझना मानो नबी के नमनीदा थे अली के नमनीदा थे अली असा जो इमाम मनो तो अली असा जो साईं अली असा जो रहबर अली असा जो आका अली असा जो मुर्शिद करोड़ी वारो अली के सवादी गली काने हुजूर फरमाना मदीनतुल इल्म वाली बाबू हो व मोहम्मद जो फरमान दो बड़ा हुजूर फरमाया इन्ना अली मिन्नी व अना मिन्हु व मोहम्मद जो फरमान दो बड़ा फरमाया मन कुल मौला व हाजा अली मौला नबी फरमाया जो अली सा प्यार व मोहम्मद जो सा प्यार नबी फरमाया अली मामा अली मा हुजूर फरमाए दुनिया वल आखिरत अली तुम जो दुनिया में भी भावा अली तुम जो आखिरत में भी भावा उन मोहम्मद जो फरमान दो बड़ा के मोहम्मद सोए अली इलाही फरमायो अन्नज़र इला वजहि अली बाद नबी फरमाया अली जो चेहरो ॾिसो इबादत थो असां जो वटि अली जो ज़िक्र करो इबादत सुभान अल्लाह अल्लाह जो को मौला अली के न मने ते दिल खुला न था दरबार में जो नंबर मला जमा देखो मौला अली और कम न करे उन ते बल खला इते मुझी अली नमाजी होयो है ना अली तो जद गर्मी जा ॾियारा हुजन मां अली के वात ते रोज़ो हुजे
अली जो चवे त मां 24 कलाक मस्जिद में वेहा जन्नत में एडो मज़ो न ईंदो जेडो मस्जिद में मज़ो ईंदो सोनारी छो चई जन्नत में अली जो नफ्स ख़ुश थींदो मस्जिद में अली जो अल्लाह ख़ुश थींदो ए सब दे कुटी कोर हा मुर्शिद पे मुरीद के पुटरो जे घोड़ो उस दे सड़ियो पुट पानी प्यारे दे जे मां त तुझे दीदार में बैठो जे यार वाह जी की वाह जो आशिक वरी जे ने बागा वाला साके तो पानी तो प्यारे से जे असा ता जे दीदार में बैठो मानी जो आई तो मुर्शिद जे सबा मानी जो कपड़ो खाई ने जे बता बात न वरतो तमा जे टो तो फोन उठलो तमा काफर थी ए ना आशिक परे का माई मसीद खैर का जाए बाकी अंदर नहीं तो सुबह आया हैदर हादा अली जन्नत दे अली वलियन जो सरदार अली हुसैन जन्नत जे जवान जो सरदार और मस्जिद में ना आया नमाज न पढ़ो हेडा ओदा मिले न मिले उन जी अमर जन्नत जे औरत जी सरदार रात जो मुसल्ले ते दी दिए बिन रकात में कुरान जो खत्म दी पड़े दुआ दी करे अम्मा फातिमा ज़हरा रोई चवे थी मुंहिंजा मौला मां ॿुधो हाथ तुंहिंजो सारे जोरा जो वॾियूं हूंदियूं पर अल्लाह सारे जोरा जो इहो नंढियूं छो थी वयूं आहिनि जो फातिमा बारका तो नफ़िल पूरो न कयो तुंहिंजी रात पूरी थी वई इहा केरु इहा अलीअ जी राणी आहे इहा हसन हुसैन जी अमड़ इहा केरु इहा मदीने जमीर पिछले मोहम्मद करीम जी न्याणी आहे क़ुरान जी हाफ़िज़ानी आलिम ज़ाहिदा रोज़ेदार इबादत गुज़ार अलीअ जी राणी ओए त जन्नत जी सरदारी व त चुप करे सुनी पई इमाम हसन हुसैन जन्नत जे जवान जा सरदार हुए त चुप करे सुमना असां दे नमाज़ ही न आया करबला जे मैदान में हुसैन पंहिंजो सिर सजदे में ॾेई करे नमाज़ जे अंदरि शहीद और नमाज़ जे वेझो न वाह वॾी ॻाल्हि आहे यार अल्लाह तव्हांखे सम्झ ॾे असां ॾाढी अली वारी रखीसीं पटको अलीअ वारो नमाज़ मौला अलीअ वारी अलीअ जे बचर पंहिंजूं जानियूं ॾेई क़ुरान बचाए असां उहो क़ुरान पढ़ूं माण्हू परे खां ॾिसी असांखे वञई त अलीअ जो दुश्मन आवादा जेको नमाज न पढ़े 70 की टोपी पातल हुजेसि इन वॾा इहे मोर जा पुछ बि हुजनि बगल में लिटड़ी बि हुजेसि भंग जो बि ताज़ो ॾन कुंडलो हयूं हुजे परे बाबा से वञी तूं फुकरा असां अलीअ जा दुश्मन हो फुकरा जे नमाज़ ई न पढ़ी अदा अदा अल्लाह जो नालो तो सोचो अलीअ जे दुश्मन ते लानत समझो तव्हांजी मर्ज़ी न समझो तव्हांजी मर्ज़ी पीरान पीर खे न मञींदा अथई हा साईं असांजो पीरान पीर असांजो अबू मारियो असांजो ॾाढो पीरान पीर मारियो छो न मञा मां हुन पीरान पीर खे तूं तो चए मां पीरान पीर जो आशिक़ आहियां पर मां तो चवां त मां पीरान पीर जो मुरीद आहियां ॿेर वारो मुरीद अथसि हालिजी वारो मुरीद अथसि कहिड़ो पीरान पीर अचो त ॿुधायां खुदा जी ज़ात जो कसमान नंढड़ो पीरान पीर जो अबो रस्तो वठियो थो वञे दरिया जो किनारो मांखे हिकिड़े सैयद चयो आहे करूड़ी वारो सैयद त मुंहिंजे नाने पीरान पीर जो को वाक़ो त ॿुधाइजां अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसमान सां सैयदनि जा नौकर सैयद क़ुरान खां परे न वेंदो क़ुरान सैयद खां परे न वेंदो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबअकुम अर्रिज्सा अहलल बैत ओ करोड़ी वारो कुरान सचो तो अल्लाह तो फरमाए मुंहिंजा मोहम्मद रब कुरान में चयो त तुंहिंजो अहल बैत पलीत न थींदो पाक थींदो अहल बैत सदाए वरी भंग पी भंग खां परे चर्स खां परे जुआ खां परे रिश बश खां परे मां कुरान में तो चवां त मुंहिंजा मोहम्मद तुंहिंजो अहल बैत इन किननि कमनि खां परे हूंदो तुंहिंजो अहल बैत निमाज़ी कुरान वारो हूंदो दाढ़ी वारो अदा अल्लाह जो कसम माण्हू असांखे चवंदा त सईदनि खे न मञींदा असां उन्हनि सईदनि जा नौकर हूं जेके क़ुरान जे मुखालिफ़ न हुजनि असां उन्हनि जा जूता खणी पंहिंजे मथे ते रखी करे घुमण जे लाइ तयार सैयद सोनो थींदो आहे सैयद सखी थींदो आहे सैयद जी अखि में हया हूंदो सैयद पराई ज़ाइफ़ुनि खे न तकींदो असां सैयदनि जा नौकर ग़ुलाम ओ सैयद
अचो नाने मोहम्मद वारो मुसल्लो संभालियो एक कब्जो कयो न को लाशारी न को सुमरो न को केड़ो अचो मुसल्लो तहां जो आता साजी अगवानी कयो असा तवा जे कठ असा सैयद जा नौकर खुदा जी ज़ात जो समान तवजो कजो पीरान पीर जो बाबो रसो वतियो बियो वने इथे ते यार तेरा में सूफ लॻो थो वने वो सूफ खणी करे खाते भूख लगी अस खाई करो तो इनो आगुर न त तमा दम मस्तो कलंदर हर से अंदर नान हुन खादो जे यार पराओ बिना इजाजत इन त क़यामत वारे ॾियारे मां टंगो पयो हलदे हलदे हुन बाग वारे वटायो यार मां तुझो सूफ खादो रोहलो को ने माफ कर हुन समझो बिना रोज मानो टोकरा चोरी पटे था वञन ही त को अल्लाह जो वली के बाबा ना नाम माफ न कंदो मां छाजे करो छो खादी बाबा मां पटो न हो लो बोले जे हाने जे माफी वठणी थई तबो जल्दी करे हिते मुझे बाग में वेही करे कम करो अल्लाह अल्लाह कम कंदे कंदे कुछ वक्त का बाद में चले सो हाने त माफी दे कई एक शर्त सा मुझी न्याणी सा शादी कर अखिन का करण का बोरी बात का गोगी हथन का रोडी पैर का मंडी कबूल करने तो माफी मिल दई न तन्ना होना चाहिए यार समझना भी कमाए में हाने माफी न मिले तो यार ठीक है 14 सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो बाबो चो पक्को मोमिन हो पक्को बोटलाल ऊपर है ऐसे मैं बस तो क्या मैं थक जी पियो अल्लाह मां भी मार मागे बोट ऊपर है ना बोट घोट घोट मोहम्मद याकूब ता सब ने के शुक्र तो दुरूद जो हरुस अल्लाह मोहम्मद नबी अल्लाह ने के मोहम्मद याकूब जो इंशाअल्लाह अल्लाह ने के आलिम कर एक तो नबी जो नालो तो बियो असा जी जमात में सही मोहम्मद याकूब सुमरानी शरीफ वारा वली आ बुधो तो वली अल्लाह कंदो उन जो नालो छिकर के तो से को वली थी मैं मोहम्मद यूसुफ जलसो रखे अजी भी तबाक दो पर साल मेरे आरोड में जलसो वडी जमात मागे जैसे दुआ घुरला मागे पुत्र दी पुत्र ने साला हमा ये दुआ कई हथ गुरिया साला का मुके जैसे मुके अल्लाह पुत्र ने हमें वाइस भी कराई रब कबूल कर दो अल्लाह ने के आलम भी कर आमीन चो अल्लाह तहां जके औलाद पुत्र जी ना है उन के अल्लाह पुत्र जी औलाद हां अल्लाह तहां के पुत्र के भी कुरान जो हाफिज आलिम बनाए अल्लाह उन जो उम्मीद पूरी करे जके पुत्र जा शिकार जके न्याणे जा शिकार जो खजाना असा वट ना खजाना अल्लाह पीरान पीर जो बाबा मोमिनो चयो कुरान जो चयो मोमिन जो पंज निशान कुरान पढ़ो बेहद न वञो कंजो भी चलण वठो न वहाबिन जो न ॿियनि जो न ॿियनि जो पर लायो नौजवानो कुरान खोले माना सां पढ़ो घरनि में पढ़िया पिया अथव जाॾे कुरान चवेव उन जमात खे पकड़ो ख़ुदा जी ज़ात जो कसम करे अल्लाह हिकु नबी हिकु कुरान हिकु उम्मत हिकु वो फिरका छाजान असांजी जमात फिरके वारे ते न थी करो असां फिरको न कंदा असां अल्लाह जो कुरान का ॿुधायो अब्दुल कादिर जीलानी जो बाबा मोमिन हो कुरान मोमिन जी निशानियूं बयान फरमायो फरमाईंदा इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून तो लाउड तेज बारवा कनन दे सर अल्लाह रहम कर बस रख चलिए लाउड इन्हें जाई कन खा जंदा वने अया तो लाउड जो मालिक भजी हो या चवा सा तोर बताए पर भजी तू ही बताए सो इनको तो ना विष्णु से बखणी आया आए ना चो सुभान अल्लाह मोमिन जो
जो निशानियों घणियों पंज अब घणी कुरान में लिखल अथव सूरत अनफाल सिपारो 9 रुकू पर पहली निशानी मोमिन दी अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम ओ मुझा मोहम्मद मोमिन जी पहली निशानी याद आई तेरे मोमिन जे आलो अल्लाह जो नालो खणी दो अल्लाह दिल ढकी दी वारो पाती दी तेरे रब जो नालो वठे दिल में खौफ अची वने वो शाहिदी दी जाए दयो पको मोमिना अल्लाह को न किया अल्लाह जो नालो सुबह जो ता करोड़ जी बाजार में वञो न ॾिस त कूड़ ते अल्लाह जा कसम खणा थो अल्लाह जो कसम रब जो पर वरी जे चवे मेरी कसम तई कलंदर जो चवंदो मारे छॾ इहा है कसम में मौला अली जो चे मारे छॾ अब अली वॾो या अल्लाह हां कलंदर वॾो या अल्लाह फरमाए मोमिन जी पहली निशानी या त मोमिन अल्लाह जो नालो वठंदो दिल ढकी वेंदस ॿी निशानी ॿुधायो वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना ॿी निशानी मोमिन जी मोमिन कुरान ॿुधंदो ईमान वठंदुस दिल करे वधी असले वधी करोड़ी वारो ठरे थी त मुंहिंजो सुभान अल्लाह जेको ॾाढा चवंदो सुभान अल्लाह मदीने वींदो ऐं जेको ॾाढा चवंदो त हिन साल वींदो रब सभिनी खे मदीनो घुमाए कुरान में वॾो मज़ो अल्लाह अल्लाह ॿी निशानी मोमिन जी अथव अल्लाह फरमाए थो अला रब्बिहिम यतवक्कलून निशानी मोमिन जी याद आई त मोमिन हर गाल में तवक्कल अल्लाह जे मथा कंदो अब काजे मथा तवक्कल कंदे मां जल्दी दुआ तो करा अमोली साहब पहुंचण वारो तवक्कल कंदे मोमिन कंदे कंदो अल्लाह सैयद अब्दुल कादिर जिलानी बाबे समझो तो बस तवक्कल तो अल्लाह अंधी बोली कबूल अंदर जो वयो वनी त बुधाई जी बोली ना और डिटेन से सदी है हाथ भी सही से पैर भी निकाओ भाई आओ नहीं भागो काने तो ने तो देखो सरसों कयो उहा ये तना दी न बोली न पूंगी चवे सो अल्लाह जाबाना मुजी नानी अखिन गांधी न जे करे आजो अजने ते मुजी न्याणी थारे मानो के को न दिठो नथा जो सुभान अल्लाह मक्का जी अमर जी तारीफ तो क्या मां पांजे मुर्शिद पीरान पीर जी अमर जी तारीफ आवाज हमारी चल भला ने कावड़ जी भी सजो दी जीवे ते बेटा देखारी ओ यो ते इमरान खान यो ते पुरानो ना कनन का बोली न जे करे जो अजनी ताई मुजी न्याणी जे कन ते धारे मानो जो आवाज न पयो सबाना का गूंगी न जे करे जो अजनी ताई मुजी न्याणी धारे मानो सा न गालायो हाथ न मिलाया पैर सा बाहर न वई मां जो तुमी वली मुजी न्याणी भी वलियानी मां चोंदा वली जो निकाह वलियानी सा कराया त को अल्लाह जो कामिल वली पैदा थी पवे उन अमर मां पीरान पीर जाओ रमजान जे महीने में जाजे महीने में रमजान में दिए जो खीर न पियो पी अम्मा परेशान थी त बार रोए भी न तो खीर भी न तो पी छा मसला मगरिबी अजान आई रोजा कर रोजो छोड़ो मुझे पीर अब्दुल कादिर जिलानी अमर जो खीर पी तो असा उन पीरान पीर जा मुरीद 70 साल जो तो 70 साल अमादी जवे अब्दुल कादिर जी मुजी अमर पुटवन में मोहम्मद वारो कुरान पढ़ियो आगे मदरसा पढ़े आने ता अल्लाह जी मेहरबानी सा करूनी में मदरसो अकरी में मदरसो सुई के समय मदरसो वक्कल चांगर में मदरसो उमर चौधरी में मदरसो ये हालत
वञो हलंदो वञो रोड ते हर शहर में बाबा मदरसा शहर में रोड ते हिते तुझे ॻोठ में मदरसो मस्जिद में मौलाना फजल रहमान पढ़ाए खुदा जी ज़ात जो कसम यार तवज्जो करे चवे सी पुट वञो अब्दुल कादर करे मोट में अम्मा जे नाने मोहम्मद वारो सॼो क़ुरान याद कंदुसि पोइ मोटंदुसि अल्लाह अल्लाह अमर चवे सी अब्दुल कादर पुट हे कयूं वञो सोन ठही मना सफ़र में कबा चई हा मुंहिंजी मिठी जी जना मर अल्लाह अल्लाह यार तवज्जो कजो दरवाजे का भी चवे सी अब्दुल कादर जी अमरे पुट कूड़ न ॻाल्हाइजा ईमान जी कैंची एकड़ो काफिर आयो नबी साईं खे चई साईं ॻाल्हि ॿुध मां तव्हांजो दीन क़बूल कयां पर मां में 4 गुनाह साईं मां छॾे नथो सघां कलमो क़बूल थींदो कहिड़ा चइजे हिकिड़ो गुनाह इहो आहे तव्हां जुआ बि खेॾंदो शराब बि पीअंदो चोरी बि कंदो कूड़ बि ॻाल्हाईंदो जागो था अब जागो था साईं फरमाइश हाणे ॻाल्हि ॿुध भली तूं शराब पी ईअं त हमेशह इजाज़त वक़्त ते अब सभिनी खे हिक हिक उतारी न वञो बुज़ुर्ग सूफ़ी छा कयो त ॿ वे छॾे चोरी न उतारे पाण त नमूने ॿिनि खे बि बुजुर्ग सभु ईंदा मां खाधी आहे जो हिकु कॾहिं था कमु पुट बाबा साईं अलाह हयाती बख़्शी ॾेई चो सुभान अल्लाह एक ही तवज्जो मुझो सिखी तो वने शाबाश अल्लाह बेचारे के बेचारो उठ ही न तो मज़ो ॾेई तो न कोड़ा जेके मज़ो आयो आहे ॾाढा ते सुभान अल्लाह जेके तकाओ हथ खणो हिकिड़ो निंड पयो हाणे उथी वेठो भला जेके तका न आयो ॾाढा तो सुभान अल्लाह 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 खुदा जी ज़ात जो कसम मुझो पी रहा साईं फरमाते यार वञी शराब भी पी जिना भी कर चोरी भी कर पर ॻाल्हि ॿुध कूड़ न ॻाल्हाए इहो वाइदो कर मूंसां कूड़ न ॻाल्हाई साईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पढ़ियो कूड़ न ॻाल्हाईंदो बाक़ी ॿिया गुनाह थींदे साईं फरमाए वयो कलमो पढ़ियो इस्लाम में दाख़िल थी इस्लाम में दाख़िल थी इस्लामी कानून जॾहिं ख़्याल थियो त शराब पिया होड़ा कुरान में शराब हराम है मुसलमान जे यार जे शराब पिया तो मोटी नो साईं पुछंदो शराब पीतो थई न तो कयास तब मुंहिंजो ईमान कहिड़ो हा तो कया त हद लगली शराब वरी ख्याल तो चोरी तो न तो कया त ईमान तो वञे हा तो कया त हथ तो कढजे वरी ज़िना जी न तो कया त ईमान तो वञे हा तो कया त संसार थींदुसि हिकिड़ो वाइदो कयई त मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि 3 गुनाह मुंहिंजो पाण छॾाइजी विया पीरन पीर जी अमर थी चाहे पर कूड़ न ॻाल्हाए जाए आओ अम्मा हलंदे हलंदे काफ़िरनि खे धाड़ियुनि फुरींदे अब्दुल कादिर जीलानी 17 सालनि जो मुंहिंजो सैयद अची करे मतां बि करो पुछंदा छोकिरा तोड़ चाहे जे पोट सोना सोन चई हा आओ चई सोन सरदार खे चओ साईं वटि सोन अची मतां बि चवे थो पुट बेख़बर असां तोसां ज़बरदस्ती त न कईसि सच छो ॻाल्हाई अल्लाह अल्लाह ॿुधो अॼु नूर जा सैयद मां तव्हांजो नौकर नाराज़ न थींदो हुन चयो सच छो ॻाल्हाई त मुंहिंजे पीर अब्दुल कादिर जीलानी चयो त धारे वेंदा सरदार मां सैयद आहियां सैयद आहियां मूंखे अम्मा चयो त कूड़ न ॻाल्हाए अखियुनि मां पाणी वहीयुसि चई न अम्मा जी हिदायत हेॾो अमल कयो अम्मा अलाए केतिरा काफ़िरा फुरिया लुटिया माण्हू मारिया सभिनी खे चई तव्हांखे इजाज़त आहे मां जो हिन सैयद जे हथ ते बैयत करे अॼु खां वाइदो थो कयां त न मां चोरी कंदुमि न धाड़ो हणंदुमि न कुझु कंदुमि मां तौबा ताब थी करे पंहिंजे रब खे परचाईंदुसि वयो उस्ताद जे अॻियां साईं मां सैयद मूंखे पढ़ा ॿुधवे अल्लाह शुरू उस्ताद जो कमु आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वञी पढ़ो वञी पको कर पको साईं मुंहिंजो सबक़ पको थियो या ॿुधा ओ करुणी जा मुसलमानो
सैयद सदर सालन गोड़ा खोले चलो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह वरसिबारपुर योशलू कैसे यक़ूलु सुफ़हा मिनन नास मा वल्लाहुम औ क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा योशलू तिलकर रुसूल फज़्ज़लना बाज़हुम अला बाज़ पढ़ते यो बच्चों 28 बारा कुरान जा उस्ताद जगह पढ़ियो उस्ताद रोई चवे तो पढ़ाइण आयो या पढ़ण आयो सैयद मत को कि बिस्मिल्लाह जो सबक चे तो साईं मां सैयद हां मुझे अम्मा रोज सुबह जो उठी या सूरत बकर पढ़ंदी है कमकार कंदी है पर पढ़ंदी है मां पीके में 28 बारा कुरान जा याद किया अजो कल सही पीरान पीर जे मुरीद का पूछो तो कलमो भी नहीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद पाक रसूलुल्लाह बस पाक ही जो नींदो यारी ये ना है मुझे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबानी कामिल बनी असानो जा नाम करो सच से सच खत्मा रमजान जा कुरान में रमजान में कुरान जा कर दो इशा जे वुजू सा सुबह जी नमाज 40 साल को भी करे काबे जे करे कलाम तविजी करो काबे जो तवाबी करो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक पढ़दे रोई करे चले तो अल्लाह अब्दुल कादिर नमाज़ों पढ़ियो अल्लाह अब्दुल कादिर खत्मा करा अल्लाह 40 साल गुज़री इशा जी वुजू सा नमाज पढ़ी सजी रात दुनिया नफल पढ़दे सुबह जो ने वुजू सा नमाज पढ़े में बचे तो मां बतला का हक इबादती का अल्लाह अब्दुल कादिर तुझी इबादत जो हक अदा न कयो आलियो हो सैयदना अब्दुल कादिर जीलानी मुरीद नमाज जे वेठो मुरीद नमाज है तेरी आया पर नमाज हुसैनी आया पर नमाज ना मोहम्मद जो आशिक आया पर नमाज ना ओ अदा यो केड़ो इश्क उन नबी से वफादारी कर उन मोहम्मद से वफादारी कर जे मोहम्मद तो के मेराज वाली रात भी न विसा सुभान अल्लाह 15 शबान जी रात भी न दुनिया में वजन माल भी न हुजूर जने दुनिया में वफादा कर हुजूर अम्मा साजो शहर मदीनो अम्मा फरमाए थी मुझे सही अम्मा के आशा पानी तकरम कर मां मोहम्मद गुस्ल कंदम अम्मा फरमाए थी मां पानी गरम कयो गुस्ल देल मुझो नगड़ो भाव आयो जंजो नालो हो अब्दुर्रहमान उन जे तमे डंदड़ो हो हुजूर फरमायो आशा जी मोजा को आशा मां डंदड़ो नीदोस अम्मा दी फरमाए पाजे भाग डंदड़ो खसे हुजूर के दिन पान फरमायो आशा चबाड़े न तो सगा चबाड़े ने 3 साल मुझे सही जी उम्र थी वही अम्मा फरमाए थी मां चबाड़े नरम कयो जिम्मेदारी सां तो गाना अज लिखियो पियो आहे किताबन में खुदा जी ज़ात जो कसम अम्मा फरमाए थी मां चबाड़े नरम करो ढोल थी वञा मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझी रानी आशा कारे थी वञे सीमा डंगल चबाड़े वा धोई जा अल्लाह अल्लाह करुणी जा मुसलमानो मुझे से फरमायो आशा ढोल की जरूरत ना है तुझे चबाड़े मां मोहम्मद लगाई नजूर क्यों ना सुभान अल्लाह सजन लगायो रसूल क्यों साहब आयो अल्लाह जा रसूल नमाज पढ़ायो तान फरमाए मुरु अबा बकर फलयुसल्लि बिन्नास अबू बकर के जो तो मानन के नमाज पढ़ाए अम्मा आशा जी जैसे अबू तरक्की कुल कल्ब दिल जो नरम अबू तो न पढ़ा से तान फरमाए चुप क्यों उमर आते बेदे सही फरमाए न पढ़े दी
उमर पोइ ते थी अबू बकर नमाज पढ़ाईंदो बुखारी में रिवायत आहे त अबू बकर मोहम्मद जे हुक्म ते मुसल्ले ते भी नमाज पढ़ाई साईं जन हेरो अम्मा फातिमा भी थी हेरो अम्मा आशा तवज्जो कजो मुसलमानो हुजूर फरमायो मुंहिंजी अमल जी मुंहिंजा बाबा अमल रिदा अमा दी फरमाए मां साईं जे वेझो वियुमि हुजूर मूंखे चयो मुंहिंजी अमल तुंहिंजे अबे खे अल्लाह अख्तियार ॾिनो जेतिरा साल चओ उमिरि ॾियां पर मुंहिंजे रूह लपक गई अथई ओ मुंहिंजी अमल तुंहिंजो अबो वञण वारो अम्मा मुंहिंजे वफ़ात खां बाद में रोजाए न अम्मा मथे में मिटी न विझजाए अम्मा मुंह में चंबा न विझाए अम्मा सीने ते तक न विझाए अल्लाह अल्लाह हुजूर फरमाए अम्मा बार कॾहिं न रोजाए अम्मा तुंहिंजो अबो 2 मिंट जो महिमान अम्मा फातिमा तो ज़ोरा रोई वेठी पान फरमाए ना 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 मुंहिंजी अम्मा इहो शादी करे अम्मा तू तो मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो अम्मा न रो आखे रब बिशारत ॾिनी सय्यदतुन निसाई आले जन्नत फातिमा अम्मा तू जन्नत जे औरतुनि जी सरदार न रो मुंहिंजी अम्मा हिन सही आहे भाई तमाम पारिया पारिया जन्नत में मूंसां तू मिलंदी अम्मा फातिमा दरवाज़ो खड़कियो अम्मा फातिमा रोई चवे थी मानो जो हाल त ॾिस अबे साईं जी तबियत सही ना है हाणे मसला पुछना है साईं फरमाया अम्मा मसलन पुछण वारा ना आहिनि जिब्राइल अब साईं जिब्राइल ते ईंदो मोकल न वठंदो पाण फरमाया अॼु इसराइल गॾु अथसि दरवाज़ो खुली वियो जिब्रील आयो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह लिखियो मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम सटवी रहमतुल्लाह लिखियो जिब्रील मथां आयो साईं साईं अल्लाह तव्हांखे सलामत साईं अल्लाह तो चवे जे मुंहिंजो हबीब मुंहिंजे अचण जे लाइ तयार आहे त मुंहिंजे महबूब जो पाक रो तय्यब रो ताहिर रो मां रब करीम जे अॻियां पेश कयो साईं फरमाए इज़रा जिब्रील साह तो न कढंदो आहे उहो ॿियो साईं हा उहो ॿियो मुंहिंजे पोयां लिखियो बीठो अल्लाह चयो त मुंहिंजे मोहम्मद करीम खां मोकल वठिजाए अॼु ॾींहं ताईं कंहिंखां न वरिती अथई नवरी क़यामत ताईं वठंदो सिर्फ़ तव्हां खां साईं फरमायो चवेसि निकिरी बीठो पाण फरमायो इस्राईल जी मुंहिंजा सोना हेठि कंदो पाण फरमायो ॾे ख़बर साकन में तकलीफ़ आहे या न अल्लाह अल्लाह ॿुधो करुणी जा मुस्लमान इस्राईल चयो साईं आलमन खे न थींदई हाफ़िज़न खे न थींदई मौलवन खे न थींदई निमाज़न खे न थींदई शहीदन खे न थींदई बाक़ी गुनाहगारन खे ज़रूर थींदई करुणी जा गुनाहगार ॿुधो हुज़ूर जो तोसां हमदर्दी वफ़ादारी प्यार पाण फरमाए इस्राईल अचो जेके मुंहिंजे गुनाहगारन खे साहन में तकलीफ़ ॾींदो जेका बि ॾणी थई अॼु मां मोहम्मद करीम खे ॾे मुंहिंजे गुनाहगार उम्मत खे न ॾींजाए एॾो प्यार नबीअ जो उम्मत ऐं तो मोहम्मद खे विसारे छॾियो हुजूर जो अखियूं न सारे हुजूर खे विसारे छॾी अल्लाह अकबर ओ करुणी वारो जंहिं मोहम्मद मेराज वारी रात भी उम्मत न विसारी जंहिं मोहम्मद बदरी शबान ते भी उम्मत न विसारी जंहिं मोहम्मद दुनिया मां बुरके मटाइण महल भी उम्मत न थो विसारे ऐं क़यामत जे ॾिहाड़े नबी नफ़्सी नफ़्सी हैरान ऐं परेशान हूंदा जागो था अब जागो था हैरान और परेशान होगा नफसी 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 जो आलम हो दो तवज्जो कर खुदा जी ज़ात जो कसम उते नबी नफसी नफसी करता पर मोहम्मद मुस्तफा चवंदो अल्लाहुम्मा फिर ले उम्मती नबी नफसी नफसी आदम चवंदो मोटी वञो नूह चवंदो मोटी वञो सब नबी मोटाईंदा ईसा नबी चवंदो मोटी वञो अल्लाह कावड़ में अल्लाह जलाल में ईसा के चवंदा काॾे वञो अल्लाह कावड़ में ईसा नबी चवंदो वञो हिकु चूर में जवान सुझे थो हुन ॾे वञो उमेद त ख़ाली न मोटाईंदो नालो छा अथसि हबीबुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह
माण्हू ईंदा न ॾिसी दोस्तो अला ॿुधाए मूंखे 1 कलाक 20 मिंट थिया छो कंहिं थकल हला विया मूंखे 3 ॾींहं मां नथो मूंखे तकलीफ़ थी निज़ाम सही न आहे हाज़िर गलो मुंहिंजो बंदि मां 4 ॾींहं निंड बि न कई